बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू नाज़रीन कीअं आहियो ठीक आहियो उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीक ठाक हूंदा ख़ुशि हूंदा ख़ैरआफ़ियत सां हूंदा सबा अबड़ो मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हां सभिनी खे भलीकार करे थी ऐं अॼु जो प्रोग्राम बि होपफुली त सुठो थींदो। असीं हमेशह कोशिशि कंदा आहियूं त सुठे खां सुठो प्रोग्राम खणी अचूं, सुठे खां सुठा गेस्ट हुजनि असां वटि ऐं उन्हनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ताईं पहुचायूं, उन्हनि जो मैसेज तव्हां ताईं पुॼायूं। मैसेज हर को ॾींदो आहे, मैसेज हर कोई ॾियणु चाहींदो आहे, पर कुझु ॻाल्हियूं कुझु शयूं जेके असीं पाण ते पहिरीं अप्लाई कयूं त सुठो थींदो। पहिरीं पाण उन्हनि शयुनि खे एक्सपेरिमेंट करे ॾिसूं, प्रैक्टिकली करे ॾिसूं पंहिंजी लाइफ में त बहितरी अची सघे थी। कीअं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, नंढियूं नंढियूं टिप्स आहिनि जेके असीं पंहिंजे लाइ पंहिंजे पाण ते अप्लाई करे सघूं था। जीअं आहे मुस्कुराए ॾिसणु, खिली ॾिसणु। खिली ॾिसण सां हॉर्मोन्स असांजा ज़ाहिर आहे खिल सां असांजा हॉर्मोन्स चेंज थियनि पिया ऐं चवंदा आहिनि त खून जी तब्दीली थींदी आहे, खून वधंदो आहे। खिलणु घुरिजे, मुस्कुराइणु घुरिजे, पर अॼुकल्ह जी हिन नक्सा जे दौर में काफ़ी तेज़ी अची वई आहे जो असीं खिलणु शायदि भुली विया आहियूं ऐं खिलण जा मौक़ा ॻोल्हींदा आहियूं, कुझु अहिड़ा क्लिप्स ॻोल्हींदा आहियूं, कुझु अहिड़ा मूवमेंट यादि करण जी कोशिशि कंदा आहियूं त जीअं असांखे थोरी खिल अचे, जीअं असांजे चहिरे ते थोरी देरि लाइ मुस्कुराहट अची सघे। पर इहो पॉसिबल आहे? कीअं आहे? असीं सुबुह सुबुह जॾहिं उथूं था, पंहिंजे घर खां ई जीअं असीं शुरूआति करण जी कोशिशि कयूं त खिली मुस्कुराए ॾिसणु। ज़ाहिर आहे सिर्फ़ु असीं घर में नथा उथूं, ॿिया घर जा भाती बि आहिनि जेके पंहिंजे मसरूफ़ियत जे करे उथंदा आहिनि ऐं वरी पोइ पंहिंजो सामान ॻोल्हण में, पंहिंजूं शयूं कलेक्ट करण में देरि लॻंदी आहे। हिक ॿिए सां ॾिसूं बि था, हिक ॿिए सां मिलंदा बि आहियूं, पर उन में अगरि असीं मुस्कुराए हिक ॿिए खे ॾिसूं, खिली ॾिसूं त केॾो न सुठो थींदो। उतां ई अगरि असीं शुरूआति करे खिल जी निकिरूं, घरां ई खिलंदा निकिरूं। कॾहिं कॾहिं तव्हां नोट कयो आहे त असांखे कोई अंजान माण्हू, कोई सुञाण वारो न हूंदो आहे, रोड ते बीहंदो आहे या वरी असांखे बस में मिले थो या असांखे कंहिं इवेंट में मिले थो, असांखे मुस्कुराए ॾिसंदो आहे। पहिरीं त ॾिसंदा आहिनि, गौर सां ॾिसंदा आहिनि ऐं असीं चवंदा आहियूं त हीउ मूंखे एॾी देरि खां छो ॾिसे पियो। ज़रूरु उन्हनि खे असां में का अहिड़ी सुठी शइ लॻंदी हूंदी या वरी असां अट्रैक्ट कंदा हूंदासीं उन्हनि खे, तॾहिं ई उहे ॾिसंदा आहिनि ऐं उनखां पोइ हिकिड़ी स्माइल पास कंदा आहिनि ऐं उन स्माइल सां असीं बि उन्हनि खे स्माइल पास कंदा आहियूं ऐं जेको असांजो तरीक़ो आहे असीं उन्हनि खे सलाम बि कंदा आहियूं, हालांकि नथा सुञाणूं। ईअं ई अगरि असीं घर में बि इहो तरीक़ो इख़्तियार कयूं, उथंदे ई हिक ॿिए खे सलाम कयूं या वरी खिली मुस्कुराए ॾिसूं त ॾींहं जी शुरूआति सुठी थींदी। उनखां पोइ जॾहिं असीं ॿाहिरि निकिरूं था, रोड रस्ते ते असीं थोरो परेशान हूंदा आहियूं, जल्दी पहुचण जी ॻाल्हि कंदा आहियूं त असीं जल्दी पहुचूं, ऑफिस में टाइम खां पहिरीं पहुचूं या टाइम ते पहुचूं, त उन में बि असीं या त सुम्ही पवंदा आहियूं बसिस में या त वरी असीं पंहिंजी कंहिं अहिड़ी ॻाल्हि ते परेशान हूंदा आहियूं या वरी अहिड़ो कोई टास्क जेको अॼु जे ॾींहं ते असांखे पूरो करिणो हूंदो आहे, उन जे बारे में सोचींदा रहंदा आहियूं, पर खिलणु भुली वेंदा आहियूं। ऑफिस पहुचंदा आहियूं, जल्दी जल्दी पंहिंजे कैबिन में हलिया वेंदा आहियूं ऐं उते वञी करे तयारी करे पंहिंजे कम सां स्टार्ट थी वेंदा आहियूं। हिकु हथ में चांहि हूंदी आहे त ॿिए हथ में असांजो कमु हूंदो आहे, असांखे कमु जल्दी करिणो आहे, पर असां खिली मुस्कुराए हिक ॿिए खे ॾिसूं त असांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो ऐं असां सां ॿिया जेके ॻाल्हाइणु चाहिनि था, जिन में हिमत न हूंदी आहे, जेके कुझु ॿुधाइणु चाहिनि था, त शायदि उहे बि असां सां अची ॻाल्हाइनि ऐं सुठी दोस्ती थी वञे, सुठी ॻाल्हि ॿोल थी वञे। सो मुस्कुराइण जा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि, खिलण जा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। असीं ॿारनि मां कुझु घणो सिखी सघूं था इन हवाले सां, छो त असां छा ॿार नाराज़ जल्दी थी वेंदा आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि ते नाराज़ थींदा आहिनि, स्कूल्स में नाराज़ थींदा आहिनि, हिक ॿिए सां मदरसो हुजे, ट्यूशन हुजे, पर फ़ौरन सां ऐं हिक ॿिए सां सही बि थी वेंदा आहिनि। वरी हिक ॿिए खे जेके पंहिंजा शार्पनर आहे, पेंसिल आहे, जेके पंहिंजूं शयूं आहिनि उहे हिक ॿिए खे शेयर कंदा आहिनि हिक ॿिए सां, छो त हुननि जे दिलि में का मेर न हूंदी ऐं हिक ॿिए खे मुस्कुराए ॾिसंदा आहिनि। अगरि कोई किरी पवे थो त उनखे पाण सहारो ॾेई उथारींदा आहिनि। ॿारनि खां घणो कुझु असांखे सिखण जी ज़रूरत आहे, आई थिंक, छो त ॿार कोई बि मज़हब, कोई बि का बि सरहद, को बि इंसान ईअं कारो अछो कंहिंखे बि न आहिनि ॾिसंदा, ग़रीब अमीर कंहिंखे बि न आहिनि ॾिसंदा, जंहिंजो असांखे बि हुकुम थियलु आहे, पर असीं कुझु घणा असां पाण वटि लिमिट्स ठाहे छॾियूं आहिनि, लिमिटेशन्स करे छॾियूं आहिनि पाण वटि, पर ॿारनि वटि इहे न आहिनि। ॿार नंढो हुजे वॾो हुजे हुन सां खिली मुस्कुराए उन्हनि खे सलाम कंदा आहिनि। त असांखे बि अगरि इहा ज़िंदगी में हिकिड़ी शइ पाण वटि
अपनायूं पंहिंजी ज़िंदगी में पाण वटि रखूं त असांखे खिली मुस्कुराए सभिनी खे ॾिसणो आहे ऐं मिलणो आहे त शायदि असांजी ज़िंदगी में थोरी घणी बहितरी अची थी सघे। कुझु माण्हू त वरी एतिरो खिलाईंदा आहिनि, तव्हां वटि बि अहिड़ा माण्हू हूंदा, असांखे उन्हनि जो इंतज़ारु हूंदो आहे बेचैनी सां त हीअ अचनि, हीअ महफ़िल जी जान आहिनि ऐं असांखे एतिरो खिलाईंदा, पाण न आहिनि खिलंदा। जीअं असां वटि बि हिकिड़ो ऑफिस में असांजो कलीग आहे, असांजो सीनियर कैमरामैन आहे, उहो मूंखे साम्हूं वेही करे अलताफ़ भई खिलाईंदो रहंदो आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं असीं इशारनि इशारनि में एॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं जो असीं सम्झी सघूं था त असीं छा ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं अहिड़ा इशारा, अहिड़ियूं ॻाल्हियूं पाण में कज़न्स बि खोड़ सारियूं कंदा आहिनि। जीअं कंहिंजे बारे में ॻाल्हाइणो हुजे, कंहिं ॻाल्हि ते खिलणो हुजे या वरी का ॻाल्हि यादि अची वञे त उहा खिल जेकी हूंदी आहे, उहा खिल असां वटां शायदि ख़तमु पई थींदी वञे। त इन खिल खे पाण वटि बरक़रार रखो ऐं ॿियनि खे बि खिलायो, ख़ुशियूं ॾियो, पाण बि खिली मुस्कुराए ॿियनि सां मिलो त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। खिलण सां हार्मोन्स चेंज थींदा आहिनि। खिलणु हिकिड़ी थेरेपी आहे, हिकिड़ी रेमेडी आहे ऐं इलाही सुठी थेरेपी आहे खिलणु मुस्कुराइणु। सो अच्छा, खिलण सां हिकिड़ी ॻाल्हि बि यादि आई, फ़नी ॻाल्हि आहे त तव्हां मूवी ॾिठी हूंदी, असीं हमेशह ॾिसंदा आहियूं पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि जूं मूवीज़। ऐं जॾहिं हिकिड़ी मूवी जो नालो ईंदो आहे, संजय दत्त जी मूवी आहे मुन्ना भाई MBBS, ऐं हुन में जॾहिं डॉक्टर खे कावड़ ईंदी आहे त उहो कावड़ खे कंट्रोल करण लाइ खिलंदो आहे ऐं एॾो खिलंदो आहे जो मरीज़ बि परेशान थी वेंदा आहिनि ऐं जंहिंजो ऑपरेशन कंदो आहे उहो पाण उथी ॾिसंदो आहे त हीअ आख़िर डॉक्टर खिले थो त खिले छो थो, हिनखे त कावड़ करणु खपे। यानी कि हुन डॉक्टर जो इहो चवणु हूंदो आहे त अगरि मां कावड़ बि कंदुमि त मुंहिंजो खून जलंदो, मुंहिंजा हार्मोन्स चेंज थींदा, मुंहिंजे मुंहं जो थोरो शेप चेंज थी वेंदो, इन खां सुठो आहे त मां खिलां, पंहिंजा हार्मोन्स वधायां, कावड़ बि ख़तमु थी वेंदी ऐं मुंहिंजो खून बि वधी वेंदो। सो अहिड़ा खोड़ सारा मिसाल असांखे पंहिंजी सोसाइटी में मिलनि था जेके असांखे खिलाईंदा रहंदा आहिनि ऐं खिलणु मुस्कुराइणु सुठी ॻाल्हि आहे। अॼु मां खिलण ते इलाही ॻाल्हाए रही आहियां, इन लाइ ॻाल्हाए रही आहियां छो त असां वटि हिकिड़ो बहितरीनु महिमान अचण वारो आहे थोरी देरि में ऐं उन सां तव्हांखे बि मिलाईंदमि। उहो ॻाल्हाईंदो असां सां टीथ जे हवाले सां, मुस्कुराइण जे हवाले सां। ज़ाहिर आहे असांजा ॾंद सुठा आहिनि त असीं ॻाल्हाए सुठो सघूं था, छो त असांखे मुंहुं त खोलणो आहे। ऐं चवंदा आहिनि त कंहिंजो ॻाल्हाइण बि खिलण बि राह, त कंहिंजो ॻाल्हाइण बि अलाए छा कुझु अहिड़ो आहे मिसाल असां वटि सिंधी में। त असीं हुन डॉक्टर खां पुछंदासीं त असांजा ॾंद सही आहिनि, असांजूं महारूं सही आहिनि त केतिरा फ़ाइदेमंद, इहे असांजूं केतिरे फ़ाइदेमंद शयूं आहिनि ऐं असीं इन्हनि खे सही कीअं रखी सघूं था, छो त असांजा नंढा ॿार उन्हनि जा ॾंद ख़राबु थी विया आहिनि। हाणे गुज़िरियल ॾींहुं ई मुंहिंजो भाइटियो बि मूंखे शिकायत करे रहियो हुयो त मुंहिंजा ॾंद सफ़ा ख़राबु थी विया आहिनि, यानी कि उन्हनि में ॾंदनि में सुराख़ जो थियणु। ॿार ज़ाहिर आहे मिठो न खाईंदा त केरु खाईंदो, ॿार आइस्क्रीम न खाईंदा त केरु खाईंदो। ॿारनि खे इन्हनि शयुनि खां असीं रोके नथा सघूं। असांखे ख़बर आहे त असांखे छा खाइणो आहे, पर ॿारनि खे ख़बर न पवंदी आहे, उन्हनि खे तव्हां पैसा ॾींदा हू कुझु बि खाईंदा। इन खां पोइ जॾहिं ॾंदनि जो ख़राबु थियणु शुरू थिए थो त उहो सही नथो थिए। उनखां पोइ असीं रूट केनाल करायूं था, उनखां पोइ असांजा ॾंद ॿीहर विझजनि था या वरी उन में फिलिंग थिए थी, उन्हनि ते कैप, हिकिड़ो वॾो लेंदी प्रोसेस ऐं उनखां पोइ जेको ख़र्चो थिए थो, टाइम असां वटि एतिरो हुजे। ॾंदनि जो ख़्यालु रखणु छो ज़रूरी आहे? इन खां पोइ जेके माउथ कैंसर थियनि था या वरी जेके नसवार, गुटको, पान, छालिया जो यूज़ कनि था, उन्हनि जा ॾंद केतिरा ख़राबु थी सघनि था। ख़ासि करे जेकी इहे शादीअ जी सीज़न हली रही आहे त घोट कुंवार पंहिंजा जेके टीथ आहिनि उहे क्लीन कराईंदा आहिनि, उन्हनि जी छो ज़रूरत पवे थी? हर सवाल असीं पंहिंजे डॉक्टर खां कंदासीं ऐं खिली मुस्कुराए उन्हनि सां बि मिलंदासीं, पर नंढड़े ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, भलीकार हिकु भेरो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते, ऐं लाइव में मसला न हुजनि त इहो पॉसिबल न आहे। कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे त असांजा महिमान बि लेट थी वेंदा आहिनि ऐं लेट थियण जी वजह असांजा रोड, रस्ता, ट्रैफिक जो इशू जेको हिन वक़्त ताईं हल न थी सघियो आहे। हा, असां वटि सिस्टम जेको आहे उहो अञा ताईं इंफ्रास्ट्रक्चर जो सिस्टम उहो थोरो कमज़ोर नज़र अची रहियो आहे। हालांकि जॾहिं असीं ऑफिस लाइ निकिरूं था त असां वटि सुठियूं सुठियूं बसिस जेके सिंध हुकूमत जे तरफ़ां फ़रहाम कयूं वयूं आहिनि, ऐं हाणे त EV टैक्सी जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लेडीज़ हलाईंदी ऐं उन्हनि जे लाइ हूंदी, उहे बि हाणे जल्द अज़ जल्द रोडनि ते नज़र अचण वारियूं आहिनि। उनखां पहिरीं असीं ॻाल्हि कयूं पिया इंफ्रास्ट्रक्चर जी, त असांजो इंफ्रास्ट्रक्चर, कराची जो इंफ्रास्ट्रक्चर थोरो कमज़ोर नज़र अचे थो।
ऐं इहो सभु कुझु चवनि था त आवाम जी भलाई लाइ आहे, बिल्कुलु आहे, छो त केतिरियूं ई पुलूं, केतिरा ई रोड रस्ता, केतिरे ई ग्रीन लाइन जा जेके फेज़िस आहिनि उहे हलनि पिया, इन प्रोसेस आहिनि, उन्हनि खे कंप्लीट थींदे थींदे टाइम लॻी वेंदो ऐं उन जे करे ई आवाम खोड़ सारियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। खोड़ सारियूं मुश्किलातूं असांखे पेश अची रहियूं आहिनि, जीअं ट्रैफ़िक जो इशू थी वञे थो, किथे अॻियां खॾो आहे त उन जे करे असीं फासी वञूं था। ज़ाहिर आहे अॻियां मोटरसाइकिल वारा बि हूंदा आहिनि, गाॾियुनि वारा बि आहिनि, उन खां पोइ वॾियूं वॾियूं बसिस आहिनि जेके हेॾे आवाम खे फैसिलिटेट करे रहियूं आहिनि। सो अलाह खां दुआ आहे ऐं असां सिंध हुकूमत खे ॿीहर अपील कंदासीं त प्लीज़ जल्दी असांजा इहे रोड रस्ता मरमती जेको बि कमु आहे उहो जल्द अज़ जल्द मुकमल थिए त जीअं असीं उन्हनि मां फैसिलिटेट थी सघूं, न की आवाम ख़्वार थिए त जीअं असांजो हिन वक़्त ताईं महिमान जेको आहे उहो रस्ते में आहे ऐं इन ई ट्रैफ़िक इशू जे करे ख़ैरु आहे अची वेंदा ऐं असीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं। उन खां पहिरीं मूं सोचियो त तव्हां सां वधीक थोरो ॻाल्हाइजे ऐं असीं चुप न करे वेहंदा आहियूं, असीं पंहिंजो कमु जारी सारी रखंदा आहियूं। मुंहिंजी टीम मूंखे चयो त हलूं था ॿीहर ऑन एयर ऐं तव्हां उन्हनि खे कुझु न कुझु पंहिंजे नाज़रीन सां असीं ॻाल्हायूं था ऐं कुझु न कुझु तव्हां ॿुधायो ऐं असीं जेको हिन वक़्तु फेस करे रहिया आहियूं पेट्रोल जो इशू। मूंखे पहिरीं बि चवनि पिया त पेट्रोल ते ॻाल्हाईंदासीं, मां चयमि पेट्रोल छोकिरनि खे जॾहिं असीं चऊं था त पेट्रोल घटि त थी वियो आहे। हू चवनि था तव्हां छोकिरियुनि खे कहिड़ी ख़बर पेट्रोल वधियो केतिरो हो ऐं घटि केतिरो थियो आहे। ऐं असां वटि हूअं बि जॾहिं पेट्रोल में इज़ाफ़ो थींदो आहे, पैसनि में इज़ाफ़ो थींदो आहे, उन खां पोइ असां वटि किराया भाड़ा वधी वेंदा आहिनि ऐं जेके बसिस वारा आहिनि उहे पंहिंजो सॼो मुनाफ़ो उतां ई कमाइणु चाहींदा आहिनि। इन खां पोइ सब्ज़ी भाॼी महांगी थी वेंदी आहे ऐं असां जेॾां बि वञूं असांजा कपिड़ा, असांजो जेको बि ॿियो सामान आहे उन हर शइ ते टैक्स त पहिरियां ई मौजूदु आहे, पर उन खां पोइ असीं ॾिसूं था त उन्हनि जी प्राइस वधी वेंदी आहे। असीं राशन वठणु वञूं था त उतां बि असांखे हाई रेट मिलनि था, शयूं जेके आहिनि उहे कॉस्टली थी वियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेट्रोल जी वजह खां। पेट्रोल जीअं ई सस्तो थींदो आहे पर का बि शइ सस्ती न आहे थींदी, यानी कि का बि शइ पंहिंजी वापसि उन रुटीन ते नथी अचे। पेट्रोल महांगो त यानी कि हर शइ महांगी, जहाज़नि जा किराया महांगा थी विया आहिनि, माण्हू सफ़र केॾां बि नथा करे सघनि, तमामु घणी महांगाई खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं उन खां पोइ वरी असां जितां बि जॾां बि ट्रैवल कयूं था असां रोड रस्तनि जी हालति ॾिसूं था त अञा वधीक कावड़ अची वञे थी त अगरि पेट्रोल महांगो आहे, अगरि आवाम टैक्स बि ॾिए थो त पोइ हीउ सभु कुझु छा आहे, हीउ सभु हशर छो आहे असां सां। त उमेदु कयूं था पाकिस्तानी हुकूमत कंहिं न कंहिं फ़ैसिले ताईं पहुचंदी जेको ही पेट्रोल, डीज़ल, गासलेट, गैस सभु कुझु महांगो थी चुको आहे। अलाह करे त इन्हनि ते कंट्रोल कयो वञे त जीअं आवाम खे रिलीफ मिले, आवाम खे फ़ाइदो हासिलु थिए, छो त पेट्रोल महांगो, हर शइ महांगी ऐं पेट्रोल सस्तो थिए थो पोइ बि शयूं महांगियूं ई विकिणजनि थियूं। उन्हनि ते बि कंट्रोल थियणु घुरिजे, लिस्ट लॻणु खपनि ऐं दुकाननि ते मार्केट्स में जेको बि असीं शइ जेका बि वठूं था, किथां बि वठूं था, को सामान वठूं था त उते बि लिस्ट चेक करे, गवर्नमेंट जे तरफ़ां जेके लिस्ट लॻाई वई आहे उते चेक करे पोइ ई सामान वठूं, उहा चेक लाज़मी कयो, छो त गवर्नमेंट जॾहिं बि पेट्रोल वधाईंदी आहे शयूं त महांगियूं थींदियूं ई आहिनि ऐं जॾहिं घटि कंदियूं आहिनि, घटि थींदो आहे पेट्रोल, गवर्नमेंट घटि कंदी आहे त पोइ शयुनि खे बि घटि थियणु घुरिजे। आवाम खे इते रिलीफ मिलणु लाज़मी ऐं ज़रूरी आहे ऐं इन लाइ हुकूमत खे घुरिजे त चेक एंड बैलेंस लाज़मी कराइनि। जेके बि असांजा ऑफिसर्स आहिनि जेके इन्हनि शयुनि लाइ ई आहिनि त चेक कयो ऐं मार्केट्स में वञो, रेट लिस्ट जेकी आहे उहा हर शॉप ते हुजणु खपे। सो इन्हनि शयुनि खे ॾिसणु ज़रूरी आहे। हा, अगरि असांजो वरी आवाम जो हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त अगरि असीं लिस्ट किथे नथा ॾिसूं, कंहिं शॉप ते वञूं था, कुझु ख़रीद करणु वञूं था, अगरि उते लिस्ट मैंशन न आहे कंहिं सामान जी त असीं फ़ोन करे ॿुधाए सघूं था, शिकायत दर्ज करे सघूं था, असीं ईमेल करे सघूं था त जीअं इदारा थोड़ा एक्टिव थियनि ऐं उन्हनि सभिनी खे ॾिसनि, उन्हनि मालिकान ताईं वञी पहुचनि त इहो सभु न हलंदो। जॾहिं आवाम टैक्स पे करे थो त उन्हनि खे शयूं सुठियूं, मयारी ऐं घटि रेट ते मिलणु घुरिजनि जेको गवर्नमेंट जे तरफ़ां तय थियल आहे, न की ईअं त दुकानदार पंहिंजे तरफ़ां ई विकिणंदा रहनि ऐं उन्हनि में जेको बि आहे माल में उहो कंदा आहिनि, जेके बि हेठि मथे कंदा आहिनि ऐं उन्हनि खे घटि ॾींदा आहिनि माण्हुनि खे बि, त
तौर में घटिताई कई वेंदी आहे त उहा बंदि थियणु खपे, छो त अवाम खे रिलीफ मिलणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इहो ई असीं हमेशह चवंदा आहियूं त अवाम ख़ुशहाल हूंदो, अवाम ख़ुशहाल थींदो ऐं टेंशन फ्री हूंदो त मुल्क तरक़ी कंदो, छो त अवाम टैक्स ॾिए पियो तॾहिं ई मुल्क हले पियो। ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, जीअं कॉस्मेटिक जूं शयूं केतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि, यानी की हर शइ खे पर लॻी वञनि था। फ्रूट महांगो थी वियो आहे, जेको फ्रूट असीं सीज़नेबल खाइणु चाहियूं था पर पोइ बि असीं नथा खाई सघूं। ऐं खोड़ सारियूं ॿियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। पढ़ाई त आहे ई महांगी, केतिरियूं केतिरियूं फीसिस वधी वियूं आहिनि। ऐं हाणे यूनिवर्सिटीज़, कुझु यूनिवर्सिटीज़ जो मां ॻाल्हि ज़रूरु कंदमि त कुझु यूनिवर्सिटीज़ जेके नाले वारियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, डिग्रीज़ त ॾियनि पियूं पर सेमिस्टर 10% स्टूडेंट जी फ़ीस में वाध कई वई आहे। हर सेमेस्टर ते हर स्टूडेंट 10% 7% वधाए करे फ़ीस ॾींदो। हाणे तव्हां पाण सोचो त जेके वॾियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि मां असांजा ॿार पढ़ी करे निकिरनि था, पढ़ाई केॾी न महांगी थी वई आहे, केतिरा सेमेस्टर 4-5 साल जी इहा डिग्री करे निकिरनि था। उन खां पोइ हू फैसिलिटेट नथी सघनि, हू हुननि खे अहिड़ी का जॉब न मिले, या वरी अगरि जॉब मिले त ओतिरी वधीक हुननि खे सैलरी न मिले, हू फैसिलिटेट नथा करे सघनि, न पंहिंजे पाण खे न पंहिंजे घर वारनि खे। केतिरी सर्वाइव कंदा हूंदा, केतिरो सर्वाइव करे पोइ हू डिसीजन वठनि था त असीं हाणे ॿाहिरि वञूं था, ॿाहिरनि मुल्कनि जो रुख़ कनि था। ॿाहिरियां मुल्क पंहिंजे माण्हुनि खे पाण वटि फैसिलिटेट करणु चाहींदा आहिनि, न की ॿियनि मुल्कनि ॾांहुं मोकिलणु चाहिनि था। असीं ॾिसूं त असांजे पाकिस्तान मां केतिरो नौजवाननि जो रेशो ॿाहिरि वञणु चाहे थो, ॿाहिरि हलियो वियो आहे या ॿाहिरि वञण जी तयारी करे रहियो आहे। ऐं ॿियो वरी असीं रेशो उहो बि ॾिसूं, काउंट उहे बि माण्हू कयूं त जेके पाकिस्तान में अची करे नौकिरी करणु चाहिनि था। छा अहिड़ा माण्हू असीं ॾिठा आहिनि? कुझु माण्हू जेके पढ़ी अचनि था या वरी पंहिंजे मुल्क सां प्यारु कनि था, उहे ज़रूरु मोटणु चाहिनि था, पर कुझु माण्हू जेके फैसिलिटेट थियणु चाहिनि था ऐं जेका पढ़ाई हुननि कई आहे, जेतिरी हू सैलरी घुरनि था, जेतिरो पाण खे ग्रूम करणु चाहिनि था, उहे ॿाहिरि निकिरणु चाहिनि था ऐं उहे ॿाहिरां वरी वापसि नथा अचणु चाहिनि। हा, इहो आहे जो पंहिंजे मिट माइटनि खे पैसा मोकिलनि था ऐं उन्हनि जा वरी जेके टैक्सिस आहिनि उहे पाकिस्तान खे मिलनि था पर मोटणु नथा चाहिनि। असांजी समूरी क्रीम हिन समूरे वायुमंडल खे ॾिसंदे, ऐं इंफ्रास्ट्रक्चर आहे, असां वटि महांगाई आहे, असां वटि जॉब्स न आहिनि, असां वटि पढ़ाई महांगी थी वई आहे, इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे असांजा खोड़ सारा नौजवान ॿियनि मुल्कनि ॾांहुं माइग्रेट करे विया आहिनि ऐं उते वेही करे कमाए करे पंहिंजे पाकिस्तान में मोकिलनि था पंहिंजनि ॾे, पंहिंजनि प्यारनि ॾे, त जीअं हू फैसिलिटेट थियनि, असीं हिते ई सही आहियूं। या वरी कुझु फैमिलीज़ खे बि पाण माइग्रेट कराए विया आहिनि त अचो हिते सेटल था थियूं। पर पाकिस्तान में केतिरा माण्हू अचनि था, असांखे इहो बि ॾिसणो पवंदो ऐं छो नथा अचनि, ऐं असांजी क्रीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿाहिरि छो वञे, ॿाहिरां खे प्रायोरिटी छो थी ॾिनी वञे, छो त हुते समूरियूं शयूं असांखे मिलनि थियूं, असांखे जॉब बि मिले थी, असांखे सैलरी बि मिले थी, असांखे हिफ़ाज़त बि मिले थी। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि सेफ्टी न आहे। पाकिस्तान में ख़ासि करे असां हेॾे वॾे शहर, सिंध जे शहर कराची में वेठा आहियूं त उते असां वटि फैसिलिटीज़ त आहिनि पर असीं हिफ़ाज़त बि घुरूं था, अवाम हिफ़ाज़त बि घुरे थी। गटर में कोई नथो किरणु चाहे, असां खां मोबाइल कोई स्नैच करे वञे, असीं इहो नथा चाहियूं। असीं जल्दी ऑफिस पहुचणु चाहियूं था, असीं जल्दी पंहिंजे घर पहुचणु चाहियूं था, असीं अवाम इहो ई घुरूं था। सो हुकूमत खे अपील आहे त प्लीज़ हिननि सभिनी शयुनि ते नज़रसानी कनि ऐं जल्दी जल्दी ही जेके बि समूरा कम पिया आहिनि पेंडिंग में ऐं हलनि बि पिया, उन्हनि खे जल्द अज़ जल्द मुकमल कयो वञे त बहितर थींदो। नासिन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक खां पोइ वापसि था अचूं मॉर्निंग विथ आवाज़। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नासिन असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि ऐं फाइनली पहुची विया। जीअं त मूं ॻाल्हि कई त ट्रैफ़िक जी ऐं सूरत हाल असांजे कराची में थोरी घणी ख़राबु लॻी पई आहे। रोड रस्ता जेसि ताईं ठहनि तेसि ताईं त मुश्किलातूं असांखे बि फेस करणियूं आहिनि। सो असां वटि बहितरीनु डेंटिस्ट पहुची चुका आहिनि, जिन खां खोड़ सारियूं, जिन सां असीं ॻाल्हियूं कंदासीं ऐं खोड़ सारो उन्हनि खां पुछंदासीं त असांजे ॿारनि खे आख़िर ॾंदनि जो मसइलो नंढी उमिरि में छो थी रहियो आहे। असां वटि मौजूदु आहिनि एहसन मुस्तफ़ा साहब, बहितरीनु डेंटिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सबा, थैंक यू सो मच इनवाइट करण जे लाइ। थैंक यू सो मच। तव्हां पहुची विया, फाइनली तव्हां पहुची विया। एक्चुअली ट्रैफिक जा ऐं रोडनि जा एॾा मसइला आहिनि,
जी। ऐं पंहिंजे टाइम ते ई निकितोसि, मूंखे अंदाज़ो हुयो त आउं पंहिंजे टाइम ते पहुची वेंदुमि, पर थोरो लेट थी वियुसि। थी वेंदो आहे। ऐं मां वरी नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि खे इहो ई ॿुधायो त असांजो महिमान ट्रैफ़िक में हूंदो। ख़ैर कीअं पियो हले कमकार अॼुकल्ह? जी अल्हम्दुलिल्लाह कमकार सही आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे अॼुकल्ह हालात थोरा ईरान जी जंग वारी तरफ़ ते वधीक आहिनि, त इन करे थोरा सा मतिलबु अनसर्टेनिटी वधीक आहे, बाक़ी हूअं कमकार सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह। कमकार सुठो जी आहे। जी तव्हांजो जी माशाल्लाह एक्सपीरियंस तव्हांजो सुठो आहे। ऐं हा जॾहिं बि असीं जंहिंखां बि पुछंदा आहियूं त टेस्ट जो कमु कराइण केॾांहुं वञो पिया, और ओरल कैविटी जो कमु कराइण असीं केॾांहुं वञूं, त सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो सजेस्ट थींदो आहे त डॉक्टर एहसन लाइ, डॉक्टर एहसन लाइ। डॉक्टर जी एहसन साहिबु कॾहिं खां शुरूआति कई, कीअं शुरूआति कई? जी बिल्कुलु, मुंहिंजी BDS मूं कई आहे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो हैदराबाद मां। ऐं उन खां पोइ जेको आहे मुंहिंजी हाउस जॉब थी जिना सिंध में JPMC मां, जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर मां। उन खां पोइ जेको आहे मुंहिंजी पहिरीं फर्स्ट जॉब उहा थी फातिमा जना डेंटल कॉलेज में। सही। ऐं उन खां पोइ जेको आहे उते हिकिड़ो साल कमु कयो। उन खां पोइ FCPS असांजी मतिलबु मास्टर्स जी डिग्री हूंदी आहे, जीअं त माण्हू हिकिड़ो बैचलर्स कंदो जी आहे, जी। बैचलर्स हैदराबाद मां थी। मास्टर्स जी जेका ट्रेनिंग आहे न, उहा मुंहिंजी थी कराची मेडिकल डेंटल कॉलेज मां। त उहा मुंहिंजी 2016 में ख़तमु थी, 2016 में। ऐं 16 में ई मूंखे मतिलबु जॉब जी ऑफर थी जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी में एज़ अ लेक्चरर। ठीकु। त सिंस 2016 हाणे 2026 हले पियो, जी। तेसीं ताईं जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी सां एसोसिएट आहियां एज़ अ लेक्चरर मैक्सिलोफेशियल सर्जरी में। उन खां अलावा मुंहिंजी पर्सनल प्रैक्टिस आहे फेज़ 2 जे अंदरि, उहा बि 2015 में स्टार्ट कई हुई, 15 में। उनखे बि तक़रीबन 11 साल थियण वारा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। त ऐं इन जे मतिलबु जॾहिं खां क्लिनिक स्टार्ट कई, पोइ तव्हांजा कुझु मतिलबु मीडिया जा माण्हू अचणु शुरू जी थिया, जी। कुझु माण्हुनि मूंखे इनवाइट कयो। उन खां पोइ तक़रीबन तव्हांजी मीडिया जी जेका सिंधी मीडिया जी जेका टीम आहिनि, सभई तक़रीबन ईंदा आहिनि मूं वटि तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु। ऐं उन्हनि जे ई मुंहुं मां असां ॿुधो आहे त डॉक्टर एहसन इलाही सुठो कमु कंदा आहिनि। इहो जेको सुठो कमु करण जो जेको टैग आहे, इहो तव्हां कीअं बरक़रार रखियो आहे? ॾिसो, तव्हां कॾहिं बि क्वालिटी ते न कंप्रोमाइज़ करे ई कोन था सघो। सही। पहिरीं ॻाल्हि त तव्हां पंहिंजी जेको पेशेंट तव्हां वटि अचे थो, कहिड़ो बि, चाहे उहो ॿारु आहे, चाहे उहो अडल्ट आहे, चाहे उहो ओल्ड एज में आहे, सभिनि खां पहिरीं न तव्हांखे हिकिड़ी मेन क्वालिटी हूंदी आहे कंहिं प्रोफेशन जी, तव्हां उनखे ॿुधो त हू पेशेंट, हू माण्हू तव्हां वटि कहिड़े प्रॉब्लम सां आयो आहे। जेसीं ताईं असां उनखे प्रॉपरली ॿुधंदासीं न, तेसीं ताईं असां उनखे सॉल्व बि न करे सघंदासीं। ठीकु। प्रॉब्लम ॿुधंदासीं त पोइ सॉल्व थींदो न। त असल में पहिरां प्रॉब्लम ॿुधंदा आहियूं, पोइ असां उन जे हिसाब सां ट्रीटमेंट प्लान मतिलबु डिसाइड कंदा आहियूं। ॿी ॻाल्हि त असां कॾहिं बि मटीरियल जी क्वालिटी ते, ट्रीटमेंट जी क्वालिटी ते कंहिं सूरत में कंप्रोमाइज़ न कयो। मतिलबु कुझु बि थी वञे, तव्हांखे बेस्ट ट्रीटमेंट ॾियणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मतिलबु मूं वटि एसोसिएट्स काफ़ी आहिनि, मतिलबु जेके मुंहिंजे अंडर कमु कंदा आहिनि, छो त आउं अकेलो त 10 मतिलबु 50 माण्हुनि खे न ॾिसी सघंदमि जी न। जी। ठीकु आहे, त ॿिया माण्हू मूं वटि हायर थियल आहिनि, पर इन जे बावजूदि बि आउं हर पेशेंट खे, कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त हर पेशेंट खे जेकॾहिं आउं ॾिसी न सघां, मतिलबु पूरो फुल कमु जेकॾहिं उनजो प्रोसीजर न परफॉर्म करे सघां, एटलीस्ट ऐं उनखे मतिलबु मॉनिटर करे सघां। छो त हर जॻह ते असां वटि स्क्रीन्स लॻल आहिनि, त ख़बर पवंदी आहे त किथे कहिड़ो प्रोसीजर हले पियो। ऐं पोइ बाद में पाण वेंदो आहे, ज़रूरु ॾिसंदो आहे त किथे मतिलबु का कमी त न आहे, का कोताही त न आहे, या किथे का मतिलबु मिसट्रीटमेंट या को अहिड़ी त न आहे, त मतिलबु उन हिसाब सां तव्हांजी जेको आहे न क्वालिटी हमेशह मेंटेन रहंदी आहे। बहितरीनु। डॉक्टर एहसन साहिबु, असां वटि डेंटिस्ट खोड़ सारा आहिनि, ऐं असीं ॾिसंदा आहियूं त हाणे क्लिनिक्स बि तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। खोड़ सारा स्टूडेंट बि आहिनि जेके कमु करणु चाहिनि था, या वरी जिनखे कमु अचे थो ऐं उहे स्टूडेंट न आहिनि, जी जी जी। डेंटल कॉलेज में न आहिनि पढ़िया, उन्हनि जी डिग्री ॿी का आहे, पर हू कमु करणु सुठो ॼाणनि था। छा अहिड़नि माण्हुनि खे बि हायर करणु खपे पाण वटि? ॾिसो, पाकिस्तान जे रूल जे मुताबिक़ प्रैक्टिस, डेंटल प्रैक्टिस या मेडिकल प्रैक्टिस, उहो माण्हू करे सघे थो जेको PMDC खां क्वालिफाइड आहे। इन खां अलावा को बि माण्हू एलिजिबल न हूंदो आहे प्रैक्टिस जे लाइ। जेकॾहिं तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे त तव्हांखे BDS या MBBS करणी पवंदी। उनखे अलावा तव्हां एज़ अ हाइजीनिस्ट कमु करे सघो था, डेंटल हाइजीनिस्ट। तव्हांखे कमु केतिरो बि सुठो अचे, पर तव्हांखे बेसिक नॉलेज न हुजे, सही, पोइ उहो तव्हां पेशेंट जे लाइ नुक़सानु थी सघे थो, उनखे फ़ाइदो कोन थो थी सघे। अक्सर पंहिंजे ॿहिराड़ी जे साइडनि ते अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, जीअं तव्हां ॿुधो हूंदो त कंहिं माण्हू MBBS डॉक्टर वटि कमु कयो या डेंटिस्ट वटि कमु कयो, पोइ वरी पंहिंजी क्लिनिक खोले छॾी। दिस इज़ वेरी मतिलबु अनप्रोफेशनल। तव्हां ईअं कॾहिं बि न करणु खपे। ऐं न ई मतिलबु अहिड़नि माण्हुनि वटि विज़िट करणु खपे। छाजे करे, उनखे तव्हांखे मिसाल ॿुधाईंदो त पाकिस्तान हेपेटाइटिस B, C ऐं हाणे HIV, उन में इलाही रैंक करे पियो। मतिलबु पाकिस्तान में हेपेटाइटिस B ऐं C जा इलाही काफ़ी कॉमन केसिस आहिनि,
मतिलबु दुनिया में 4th या 5th ते असां रैंक कयूं था, सही आहे। HIV हाणे वधे पियो, उन जो मेन रीज़न हूंदो आहे हिकिड़ो त असां माण्हू बार बार वटि वेंदा आहिनि, ठीकु आहे, हेयर कट करण जे लाइ। ॿियो माण्हू डेंटिस्ट वटि या मतिलबु कंहिं MBBS डॉक्टर वटि वेंदा आहिनि जिथे रीयूज़ नीडल्स वग़ैरह यूज़ थींदियूं आहिनि, या इंस्ट्रूमेंट्स जेके असां जिते पेशेंट ते यूज़ कंदा आहियूं न, उहे सही सां क्लीन साफ़ु न थींदा आहिनि ऐं स्टेराइज़ न थींदा आहिनि। जेकॾहिं जिथे बि वञनि न माण्हू, माना बींग माना नॉर्मल माण्हू पाण, जेकॾहिं तव्हां किथे बि डेंटिस्ट वञो था, पहिरां लाज़मी पुछा कयो त तव्हांजा इंस्ट्रूमेंट्स प्रॉपरली स्टेरिलाइज़्ड आहिनि या न। ठीकु, इहो लाज़मी माना हर माण्हू खे पुछणु खपे, चाहे उहो कंहिं सिंध जे कंहिं नंढे ॻोठ में हुजे, चाहे कंहिं मतिलबु मेट्रोपॉलिटन सिटी आहे कराची, कराची में हुजे, लाज़मी पुछा कयो त तव्हांजा इंस्ट्रूमेंट्स स्टेरिलाइज़ आहिनि, छा मुंहिंजी सिहत जे लाइ उहे सही आहिनि या न। ऐं थोरी वेरिफिकेशन में कंदा कयो। असां जेके मतिलबु पेशेंट को बि ईंदो आहे असां वटि, त उन सां असां वटि 3 एग्ज़ामिनेशन सेट हूंदा आहिनि जेके चेक करण जे लाइ इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि। त असां चेक करण जे लाइ उहे पाउच में ईंदा आहिनि, हमेशह खुलियल त न ईंदा आहिनि। उन पाउच में हिकिड़ो 2 निशान हूंदा आहिनि, उन मां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ तव्हांजा इंस्ट्रूमेंट्स स्टेरिलाइज़ आहिनि या न। ठीकु, त इहो लाज़मी मतिलबु जेको आहे। ऐं तव्हां माना अहिड़े कंहिं स्टूडेंट खे हायर कयो आहे पाण वटि त जेके सिखनि बि ऐं पढ़नि बि, छो त इन्हनि खे मौक़ो ॾियणु तमामु घणो सही आहे। ऐं मां सम्झां थी त इहा ई जनरेशन आहे जेका अॻियां हली करे सुठो परफॉर्म करे सघे थी। असल में जॾहिं खां क्लिनिक स्टार्ट थी आहे न, शुरू वारा कुझु टाइम त स्ट्रगल वारा हूंदा आहिनि। तव्हांखे पंहिंजा पेशेंट ठाहिणा पवंदा आहिनि, तव्हांखे मतिलबु क्लिनिक खे स्टेबल करिणो हूंदो आहे, पंहिंजे पाण खे स्टेबल करिणो। जॾहिं हिकिड़ो दफ़ो स्टेबल थी वेंदा आहिनि, पोइ माण्हू तव्हांखे जीअं मतिलबु मूं वटि हीअं माण्हू तव्हांजे मतिलबु ईंदा आहिनि त असांखे हाणे ॿुधायो त असां कीअं प्रोसीजर सिखूं, कीअं कमु सिखूं, कीअं पंहिंजे कैरियर में अॻियां वधूं। मतिलबु मुंहिंजे क्लिनिक ते हींअर पोइ 7-8 सालनि खां मतिलबु काफ़ी माण्हू एज़ अ इंटर्न आया, इंटर्नशिप करणु आया, काफ़ी माण्हुनि खे पोइ मूं जॉब ते बि रखियो, काफ़ी माण्हू पोइ हींअर उन मां हींअर अल्हम्दुलिल्लाह जेके आहिनि न, कुझु अहिड़ा बि असांजा स्टूडेंट जेके आहिनि अब्रॉड माना प्रैक्टिस कनि था। जी, त हींअर करंटली बि असां वटि मतिलबु एतिरा स्टूडेंट मतिलबु जेके डेंटिस्ट आहिनि, जंहिंमें 3rd ईयर BDS, फाइनल ईयर, हाउस ऑफिसर्स जेके हाउस जॉब करे बि चुका आहिनि ऐं जॉब्स न आहिनि, उहे बि असां वटि मतिलबु हिते कमु कंदा आहिनि। ऐं छो त हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजी 2nd ब्रांच बि स्टार्ट थी आहे, त मतिलबु हाणे काफ़ी जेको आहे, यानी कि तव्हां सम्झो पिया त टीथ जो कमु, डेंटिस्ट जो कमु पाकिस्तान में घणो आहे, जो असां वटि ब्रांचिस जेतिरियूं बि हुजनि उहे घटि आहिनि। बिल्कुलु एॾो कमु छो आहे पाकिस्तान में? इन जो बेसिक रीज़न इहो आहे त असां मतिलबु ॾंदनि जे या मतिलबु पंहिंजी जनरल सिहत जे हिसाब सां इलाही थोरी लापरवाही कंदा आहियूं। जेसीं ताईं हाणे मतिलबु को बि कॉमन माण्हू डेंटिस्ट वटि तॾहिं विज़िट मतिलबु एसी ताईं विज़िट कोन कंदो आहे जॾहिं हुनखे को सूरु न थिए। सिंध में त इहो ई आहे न, हिते पाकिस्तान में त ईअं आहे न, जेसीं ताईं सूरु न थींदो ईअं न वेंदासीं। अंटिल जीअं हिते माण्हू में अवेयरनेस आहे, पंहिंजे इंटीरियर में एतिरी अवेयरनेस न आहे, जेसीं ताईं सूरु न थींदो, या त पोइ हुनजी हैबिट्स अहिड़ियूं आहिनि। जीअं मिसाल तौरु माण्हू मतिलबु आइडियल माण्हू तव्हां पुछा कयो त कॾहिं बि डेंटिस्ट वटि वञणु खपे, हिकिड़ो क्वेश्चन हूंदो आहे न आम माण्हू जो, त डेंटिस्ट वटि कॾहिं वञणु खपे, ॾंद ॾेखारणु कॾहिं वञणु खपे, इहा त ख़बर ई न आहे न, ख़बर ई न आहे। छो वञूं असीं? ऐं ख़ासि तौर ते इहा ख़बर न आहे त ॿार नंढो ॿारु हूंदो आहे उनखे कॾहिं वठी वञणु खपे, हिकिड़ो ॿारु पैदा थिए थो उनखे माना कॾहिं वठी वञणु खपे। त उनजो आउं जवाबु ॿुधाइणु लॻियो, उनजो जवाबु इहो आहे त तव्हांखे पहिरें साल जे अंदरि, जॾहिं माना 1 साल थी वञे, छो त उन में ॾंद कुझु अची वेंदा आहिनि, प्राइमरी जेके खीर वारा ॾंद असां चवंदा आहियूं उनखे, उहे अची वेंदा आहिनि, त उन्हनि जो मुआइनो करणु ज़रूरु हूंदो आहे। ॿियो त मदर्स जे लाइ आउं इंस्ट्रक्शन ॾींदुमि त जेके शुगरी फूड्स आहिनि न, शुगर कंज्यूमिंग फूड्स, हिकिड़ो त राति जो जेको आहे न, राति जो जेको मिल्क हूंदो आहे उन में शुगर न हुजणु खपे, जेको बोटल मिल्क हूंदो आहे। ऐं शुगर खां ॿारनि खे घटि मतिलबु ॿार हुजनि चाहे वॾा हुजनि, घटि खां घटि उनखे एक्सपोजर रखो, घटि खां घटि जेको आहे शुगर ई मतिलबु कंज़म्पशन करायो, त उनजा ॿारनि जा ॾंद ख़राबु कोन थींदा। छो त ॿारनि जो ट्रीटमेंट करणु जनरली थोरो मुश्किल हूंदो आहे, छो त ॿार त डेंटिस्ट या डॉक्टर खे ॾिसी करे उहो कंदा आहिनि, रेडी घबराइजी वेंदा आहिनि, हा बार बार वटि वञण खां डिॼंदा आहिनि। त बहितर आहे त अहिड़ी सिचुएशन अचण खां तव्हां जेकॾहिं हाइजीन मेंटेन कयो था न, 2 टाइम ॿार खे ब्रश करायो, ॿारु हुजे या वॾो हुजे, 2 टाइम ब्रश कराईंदव ऐं जेको आहे प्रॉपर शयुनि जो ख़्यालु रखंदव त मतिलबु अहिड़ी नौबत न ईंदी। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त आइडियली जेको हिकिड़ो माण्हू जनरल मतिलबु हिकिड़ो कॉमन माण्हू मूंखां सुवालु करे थो त डॉक्टर साहिबु असां पंहिंजा ॾंद कीअं मेंटेन कयो त जीअं असांखे मतिलबु घटि खां घटि ॾंद में, सिंधी में चवंदा आहिनि त ॾंद में कैविटी थी वई आहे, ॾंद में सुराख थी विया आहिनि, ब्लैक निशान, ॾंद में कीड़ो लॻी वियो आहे, इहो चवंदा आहियूं न। इन जो इहो हूंदो आहे त ॾींहं में 2 टाइम ब्रश कयो, हिकिड़ो सुबुह मतिलबु ब्रेकफास्ट खां पोइ। अच्छा, ब्रेकफास्ट खां पोइ पहिरीं कंदा आहियूं असीं त
पहिरीं कंदा आहियूं। मिठो बि आहे, असांखे ॿुधायो वियो आहे त ब्रेकफास्ट खां पहिरीं ब्रश करणु लाज़मी आहे। लाज़मी आहे। माना पाण छा कंदा आहियूं, जीअं ई सुबुह जो उथंदा आहियूं पहिरां वॉशरूम जा करे वञी करे ब्रश कंदा आहियूं। आइडियली ईअं न थियणु खपे। अच्छा, हा, 2 टाइम ब्रश कयो। हिकिड़ो जो आफ्टर ब्रेकफास्ट, छाजे करे जीअं तव्हां सुबुह जो उथी करे पहिरां ब्रश कंदव, वरी छा कंदव, तव्हां चांहि पीअंदव, पराठो खाईंदव, उन सां वरी ॾंद ख़राबु थी वेंदा। ठीकु, सही आहे। हूंदो आहे त तव्हां वञी करे सुबुह जो हिकिड़ो दफ़ो गुरड़ी कयो, उन खां पोइ तव्हां पंहिंजो ब्रेकफास्ट कयो, ब्रेकफास्ट खां पोइ तव्हां ब्रश कयो। ठीकु आहे। 2 टाइम ब्रश ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ो त इहो थी वियो ब्रेकफास्ट खां पोइ, ॿियो राति खां सुम्हण खां पहिरीं। सही आहे। 2 मिंटनि में ब्रश करिणो हूंदो आहे, 30 सेकंडनि वारो न। 30-40 सेकंड जीअं सभा खे जल्दी जॉब पहुचणो आहे ठीकु आहे, त जेको आहे 30 सेकंड में ब्रश कयो ऐं पोइ वरी पंहिंजे कम सां, ईअं न 2 मिंट पूरा लॻायो घटि में घटि। सही, यानी कि इहो तरीक़ो सही आहे। हा, ऐं टी ॻाल्हि त माण्हू खे ब्रश जी टेक्निक बि ख़बर न हूंदी आहे। बिल्कुलु। त असां कयूं कीअं, बसि ईअं, बसि जिथां आयो ईअं करे, ईअं न हूंदो। तव्हां पंहिंजो जेको ब्रश आहे न, ब्रश पंहिंजे अधु मसूड़नि ते रखो ऐं अधु ॾंदनि ते रखो। अच्छा जी, जेके ॾंद हूंदा आहिनि तव्हांजा, अधु ब्रश मसूड़नि ते, अधु हिन ते ॾंदनि ते, पोइ अप डाउन ईअं मूवमेंट हूंदी आहे हिन जी। ठीकु। त इहे बेसिक शयूं आहिनि जेको माण्हू 2 टाइम ब्रश करे थो ऐं जेको माण्हू जेको आहे 2 मिंटनि में ब्रश करे थो, इहा दुनिया में इहा ई प्रैक्टिस आहे। ऐं जेको आहे अहिड़नि माण्हुनि खे मतिलबु हरू भरू ॾंदनि जो को प्रॉब्लम कोन्ह थींदो। प्रॉब्लम त डॉक्टर साहब पोइ बि थियनि पिया, यानी कि अगरि कोई मिठो नथो खाए, शुगर जो पेशेंट बि न आहे ऐं तमामु घटि मिठो, जीअं बसि थोरो चांहि में खंडु थी वई, या वरी कॾहिं ॾींहं में कुझु को अहिड़ो मिठो खाई छॾियो, अदरवाइज़ ॿियो मिठो न खाइणु, उन खां पोइ बि कैविटी थियण जो रीज़न छा आहे? उन खां पोइ बि कैविटी रीज़न इहो आहे त मिसाल तौरु ब्रशिंग खां अलावा असां हिकिड़ो ॿियो कंदा आहियूं। अच्छा, जेको आहे ब्रशिंग खां अलावा असां फ्लॉस कंदा आहियूं। दुनिया में रिकमेंड हूंदो आहे त असां हिकिड़ो धाॻो हूंदो आहे, छो त ब्रश तव्हांजे ॾंदनि खे साफ़ु कंदो आहे। ठीकु आहे। ॾंदनि जे विच में जेको गैप हूंदो आहे न, उते नथो वञी सघे तव्हांजो ब्रश, उनखे साफ़ु करण जे लाइ तव्हांखे खपे फ्लॉस। ठीकु। फ्लॉस करणु थोरो डिफ़िकल्ट हूंदो आहे, हर माण्हू आदत डेवलप नथो करे सघे। कैविटी हमेशह ॾंद में जेको कीड़ो लॻंदो आहे न, सुराख थींदा आहिनि, कीड़ो लॻंदो आहे, उहो हमेशह ॾंदनि जे विच वारी स्पेस में थींदो आहे, जिते खाधो फसंदो आहे। उते जेकॾहिं असां फ्लॉस कंदासीं त तव्हांखे उहो बि न थींदो। ठीकु आहे। फ्लॉस खां अलावा असांखे जेको ब्रश करणु, ब्रश अहिड़ो वठो, अहिड़ो जेको सिलेक्ट कयो जेको सॉफ्ट हुजे। सही, हार्ड वारा ब्रशेस वधीक वठंदा आहिनि माण्हू, जीअं मसूड़नि मां खून अचणु शुरू थी वेंदो आहे। इहो बिल्कुलु ग़लति प्रैक्टिस आहे। तव्हां पंहिंजो जेको ब्रश आहे न, सॉफ्ट वारो यूज़ कयो, ज़्यादा मीडियम यूज़ कयो, पर कोशिशि कयो त सॉफ्ट ई सही रहे। कॾहिं बि तेज़ ब्रश करणो ई न आहे, कंहिं सूरत में न आहे करिणो। माण्हू छा कंदा आहिनि, एॾो तेज़ कंदा आहिनि, जीअं तव्हां चओ पिया न, ब्रश मतिलबु जेसिताईं मसूड़नि मां ब्लड नथो अचे तेसिताईं कंदा रहंदा आहिनि। तेसिताईं सम्झंदा आहिनि त असांजा टीथ साफ़ नथा थियनि। इहो हिकिड़ो माना हुन में मतिलबु उहो ज़हनी तौर ते इहो पंहिंजे पाण खे जेको आहे न उहो कंदा आहिनि, त जेसिताईं असां एतिरो तेज़ न कंदासीं तेसिताईं साफ़ न थींदो, पर इहो ग़लति आहे। तव्हां बिल्कुलु सॉफ्ट ब्रश यूज़ कयो, ॾंद जे हर कोने ते तव्हांजो टूथपेस्ट ऐं टूथब्रश पहुचणु खपे। कोशिशि कयो त को बि लोकल मतिलबु जो न लोकली चीज़ शयूं न सुठियूं मतिलबु यूज़ कयो, त जीअं तव्हांजी जेका ओरल हाइजीन मेंटेन थी सघे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त माण्हू जी, असां सभिनि जी जेका जनरल हेल्थ आहे न, उहा रिसर्च इहा चए थी, जंहिं माण्हू जी ओरल हेल्थ सुठी आहे, वात जी सिहत सुठी आहे, ॾंद साफ़ु आहिनि, मसूड़ा साफ़ु आहिनि, ॿी का मतिलबु हाइजीन सुठी आहे, उनखे नॉर्मली लॉन्ग लाइफ बीमारियूं बि घटि थींदियूं। अच्छा जी। ऐं जंहिं माण्हू जी पेरोडोंटल जेका मसूड़नि जी हेल्थ सुठी आहे न, उनखे दिलि जूं बीमारियूं बि घटि थींदियूं आहिनि। एॾी वॾियूं रिसर्च थींदियूं आहिनि इन ते। माना सोचो त असांजी जेका आहे ओरल हाइजीन केॾी इंपॉर्टेंट आहे। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि त जीअं असां मतिलबु मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी हूंदी त माण्हू माना थोरो डिस्टेंस, माना माण्हू जे वात मां स्मेल अचे, स्मेल ईंदी आहे। जी, इहो तव्हां ॿुधो हूंदो न। इन सां माना जेकॾहिं तव्हां सफ़ाई रखंदो त स्मेल बि घटि थींदी। मिसाल कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, एतिरो माना एतिरी स्मेल ईंदी आहे जो माण्हू मतिलबु चवंदो थोरो परे ई थी करे ॻाल्हाए त वधीक सही आहे। कुझु उनजा रीज़न्स हूंदा आहिनि। हिकिड़ो त अगेन सेम बेसिक शइ, सफ़ाई घटि हूंदी आहे, ऐं एक्सेसिव स्मोकर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। या त इलाही ड्रग्स वठंदा आहिनि, ड्रग्स लाइक जेके मतिलबु ब्लड प्रेशर या शुगर या को इन जे करे कंहिं माण्हू खे मैदे जो मसइलो हूंदो आहे, मैदे जो गैस्ट्रिक प्रॉब्लम हूंदो आहे, अहिड़नि माण्हुनि जे वात मां स्मेल ईंदी आहे। त इन जो हल इहो हूंदो आहे त जंहिंजी जेका बीमारी आहे उनखे अंडर कंट्रोल रखो। सही आहे।
सही। त तव्हांजो वात मां जेका स्मेल आहे उहा घटि थी वेंदी। छा इनखे वात में स्मेल अचण खे वात जो नज़लो बि चयो वेंदो आहे सिंधी में, छा इहा का वॾी बीमारी में बि कन्वर्ट थी सघे थी? ॾिसो मतिलबु वॾी बीमारी में कन्वर्ट थी कोन थी सघे, पर अंडरलाइंग कंहिं बीमारी खे ज़ाहिर ज़रूरु करे थी त तव्हांखे को न को अंदरां का बीमारी आहे। ठीकु, यानी कि इनखे असीं लाइट नथा वठी लाइट सघूं। नथा वठी सघूं पिया। सही। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। डॉक्टर एहसन साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि। ब्रेक खां पोइ वापसि अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन, ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। डॉक्टर एहसन मौजूदु आहिनि ऐं उनखां पुछंदासीं त खिल मुस्कुराहट केतिरी माना रखे थी, ख़ूबसूरत मुस्कुराहट। अगरि असीं वात खोलियूं त कंहिंखे सुठा त लॻूं एटलीस्ट। ऐं अॼुकल्ह जे ॿारनि जो वॾो मसइलो इहो बि आहे त उन्हनि जा ॾंद जेके अचनि था, खीर खां पोइ वारनि ॾंदनि जी मां ॻाल्हि करे रही आहियां, त उन्हनि जा हेठि मथे टेड़ा ऐं कुझु अंदरां जी साइड, इहा कहिड़ी बीमारी आहे? अच्छा, इन जो बेसिक वजह त जॾहिं असांजा वॾा हूंदा हुआ न त उन्हनि जी डाइट जेका आहे, खाधो खुराक हूंदी हुई, उहा इलाही सख़्तु शयूं हूंदियूं। जी। जीअं ॿुधो हूंदो ॻोठनि में माण्हू मतिलबु कमंद खाईंदा हुआ या अहिड़ियूं शयूं खाईंदा हुआ बेसिक जेके इलाही सख़्तु हूंदियूं। ऐं तॾहिं पुराणे ज़माने में या अॼु खां कुझु 20-25 साल में मतिलबु जेको आहे शुगर कंज़प्शन एतिरी न हूंदी, मतिलबु खंडु या जेको आहे, ठीकु आहे। हाणे इहो आहे त माण्हुनि जी डाइट इलाही सॉफ्ट थी वई आहे, ॿारनि जी ख़ासि तौर ते। हू सख़्तु शयूं त खाई नथा सघनि, थोरा नाज़ुक ॿार आहिनि न। जेनज़ी ऐं हाणे अल्फा जेका आहे जनरेशन, त ज़्यादातर जेनज़ी जा मसइला आहिनि त उहे थोरा मतिलबु जेके नाज़ुक ॿार आहिनि नाज़ुक थी विया आहिनि, नाज़ुक थी वञे इलाही। त उन में इहो आहे त पंहिंजी डाइट जेका आहे न थोरी सी माण्हू, जीअं एपल आहे, कैरेट आहे, ॿार जॾहिं ॾंद अचणु शुरू थियनि न, जी शुरू वारा त अची विया, पर जॾहिं 6 सालनि जो ॿारु थिए त उनखे माना डाइट थोरी सी सख़्तु वारी डाइट ते माण्हू शिफ्ट करणु शुरू करे। एपल खाराए, कैरेट खाराए, कैरेट जेका सिंधी में चवंदा आहिनि न, जेका ॻाढ़ी गजर जेका हूंदी आहे, अहिड़ियूं शयूं खाराए, या कॾहिं कॾहिं माना उहा शुगर केन वारी जेका हूंदी आहे कॾहिं कॾहिं त उहा खाराए। उन सां जेको आहे न ॾंद जेको आहे मतिलबु हिकिड़ो टाइम ते टेड़ा मेड़ा ॾंद तॾहिं थींदा आहिनि जॾहिं जेके प्राइमरी ॾंद हूंदा आहिनि, खीर वारा ॾंद हूंदा आहिनि, पंहिंजे टाइम ते छणनि न, किरनि न। अच्छा। जेकॾहिं उहे बीठा आहिनि ऑलरेडी ऐं हेठियां ॿियो ॾंद परमानेंट अची थो वञे त पोइ क्राउडिंग थींदी। उहो त पंहिंजो स्पेस ठाहींदो ई, उहो त ठाहींदो। पोइ छा थींदो, पोइ ॾंद थींदा टेड़ा मेड़ा। सही आहे। त जेकॾहिं टाइमली हू एक्सफोलिएट थियनि या निकिरी वञनि त अलाइनमेंट सही रहंदी आहे, मतिलबु मेंटेन रहंदा आहिनि ॾंद। पर जेकॾहिं ॾंद पंहिंजे मतिलबु टाइमली न छणंदा आहिनि त पोइ ॾंद थींदा टेड़ा मेड़ा। हाणे टेड़ा मेड़ा ॾंद थी विया, तव्हां शुरू में माण्हुनि एतिरी केयर कोन कई, पोइ उनखे असां छा कंदासीं, पोइ थींदी आहे ब्रेसिस जी ट्रीटमेंट। तव्हां ॿुधो हूंदो ब्रेसिस, ठीकु आहे। ब्रेसिस जी ट्रीटमेंट थींदी आहे जेका इलाही मतिलबु थोरी हर पेशेंट पे लेंदी बि हूंदी आहे, हर महीने तव्हांखे विज़िट पे हूंदो आहे, फिर पोइ तारूं वायरूं तमामु घणी प्रोसेस वॾो आहे उन जो। हा, ब्रेसिस जो कुझु माण्हू त इनखे एज़ अॼुकल्ह फैशन वठंदा आहिनि। जी। ईअं माना को प्रॉब्लम कोन हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि असांखे लॻायो। सही। छो त असांजे कंहिं फ्रेंड लॻाया आहिनि त हाणे असांखे बि लॻायो, ईअं थियणो आहे। बहरहाल जंहिंजा ॾंद टेड़ा मेड़ा हुजनि उनखे परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। ब्रेसिस जो ट्रीटमेंट ॾाढो ज़बरदस्त आहे। ब्रेसिस ट्रीटमेंट जेतिरो जल्दी माण्हू शुरू कराईंदो न, लाइक आइडियल एज 11-12 साल हूंदी आहे। ऐं प्रिवेंटिव जेका हूंदी आहे त असां उहा त 8 सालनि खां शुरू थी वेंदी आहे। 8 सालनि के अंदरि असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन में को प्रॉब्लम त न आहे। ठीकु आहे। 8 सालनि खां पोइ ऐं आइडियल जेको असां ब्रेसिस कंदा आहियूं उहो 11-12 सालनि खां पोइ कंदा आहियूं। जेतिरी जल्दी शुरू कंदा ओतिरी जल्दी रिज़ल्ट मिलंदो। सही। अच्छा, ये जेकी तार जेकी यूज़ थींदी आहे, जेकी उहा छाजी तार आहे जो उहा नंढी बि नथी थिए, वॾी बि नथी थिए, ऐं पंहिंजी जॻह ते डॉक्टर जीअं उनखे ठाहे थो, करे थो उनजी ट्रीटमेंट, त उहो ॾंद बि पंहिंजी जाइ ते अची था वञनि। असल में इन जो बेसिक जो मैकेनिक आहे न, मैकेनिक्स जेका हूंदी आहे, जंहिं प्रिंसिपल ते तार उहा कमु करे थी। जी। अच्छा, तार नंढी वॾी न, उहा असां पंहिंजे हिसाब सां लॻायूं, असां फिक्स कंदा आहियूं, अपर मोलर खां हिकिड़े मोलर खां ॿिए मोलर ताईं। ठीकु आहे। ऐं जॾहिं वॾी थींदी आहे त उहा ॿाहिरि लॻंदी, पोइ असां उनखे पाण ई कट करे छॾींदा आहियूं। हिकु ठीकु आहे। ॿी ॻाल्हि, तार जेका आहे न असां 2 यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ो स्टेनलेस स्टील हूंदो आहे, SS वायर चवंदो आहे, ॿियो हूंदो आहे नाइट टाई। स्टेनलेस स्टील त तमामु घणो हैवी बि आहे ऐं सुठो बि आहे। बिल्कुलु। उन तार जी क्वालिटी इहा हूंदी आहे त उहा पंहिंजी शेप खे मेंटेन कंदी आहे। तव्हां उनखे मोड़ींदव न त उहो वरी छॾे ॾींदव त वरी उहो पंहिंजी जेका शेप आहे उनखे दोबारा गेन करे वठंदी। ॾंद जेके टेड़ा मेड़ा हूंदा आहिनि न, असां छो त वायर खे असां उन ॾंद जे हिसाब सां एडॉप्ट कंदा आहियूं, त हू वायर बिल्कुलु ॾंद खे सिधो करे छॾंदी आहे। सही। ऐं वायर में ईअं न त हिकिड़ी वायर पूरे 2 सालनि ताईं हलंदी आहे, ईअं न आहे। मां हाणे पुछणु चाहियां पई त हिकिड़ी वायर खे 2 साल हलाए सघे थो माण्हू? ईअं न आहे। इनिशियल जॾहिं असां वटि को पेशेंट आयो इनिशियल कंसल्टेशन जे लाइ,
त असां छा कंदा आहियूं त उन में बिल्कुलु मतिलबु नंढे डायमीटर वारी वायर उन में स्टार्ट कंदा आहियूं, सनी तार। पोइ उनखे आहिस्ता आहिस्ता हर महीने हिकिड़ो माना थोरो वधाईंदा। डायरेक्ट असां मतिलबु थुल्ही वायर यूज़ कई त पेशेंट खे इलाही पेन थींदो। सही। सनी तार जो फ़ाइदो आहे त हुन में पेन न थींदो। जी। त इहे माना हुनजा हूंदा आहिनि। ऐं ऑर्थो में ब्रेसिस में तव्हांखे इहो हूंदो आहे त तव्हां जेको आहे हर महीने तव्हांखे हिकिड़ो विज़िट लाज़मी हूंदो आहे। हर महीने हिकिड़ो विज़िट। हा बिल्कुलु। इहो त पुराणा तरीक़ा थी विया, नओं तरीक़ो तव्हांखे ॿुधायां थो। अॼुकल्ह लेटेस्ट जेको आहे न हू हलंदा अलाइनर्स। अच्छा। प्लास्टिक जेको वायर खे उन्हनि माना हटाए छॾियो आहे, हाणे अचनि था बिल्कुलु अहिड़ी ट्रीटमेंट अचे थी जेको तव्हांखे फील ई न थींदे हिन माण्हू जो माना ब्रेस लॻा पिया आहिनि। सही। अच्छा, सिर्फ़ु इहे टेढ़ा मेढ़ा जेके ॾंद आहिनि असीं उन्हनि खे सिधो कराइण लाइ इहा हणाए सघूं था, या वरी जिन जा कुझु ॾंद ॿाहिरि हूंदा आहिनि, जी जी जी, आउटवर्ड हूंदा आहिनि, उन्हनि खे बि अंदरि करण लाइ बि इहा लॻंदी आहे, इहा मुफ़ीद आहे? बिल्कुलु। उहो जेके ॾंद जंहिंजा ॿाहिरि हुजनि या जंहिंजा अंदरि हुजनि या टेढ़ा मेढ़ा हुजनि, उन्हनि सभिनि लाइ बेस्ट इहो ई ब्रेसिस आहे। ऐं हाणे त इहा तव्हां वायर ॿुधाई त प्लास्टिक जी वायर अचे पई। वायर त आहे ई कोन, प्लास्टिक जी ट्रे आहे बिल्कुलु। वायर हटी वियूं सॼियूं। हाणे उनखे लेटेस्ट अची वियो आहे अलाइनर्स, जंहिंखे असां चऊं क्लियर अलाइनर्स। ईअं मतिलबु ॾंदनि जे मथां हिकिड़ी प्लास्टिक जी शीट, कंहिंखे फील बि कोन थींदो त तव्हांजी का माना उहा शीट लॻल आहे या न, माना नॉर्मल ॻाल्हाए सघे थो तव्हां। शीट त असीं हूअं बि ॾंदनि में खोड़ सारियूं ॾिठियूं आहिनि, हुन ते ॻाल्हियूं कंदासीं। जी, तव्हां कंप्लीट कयो। हा, उन में इहो आहे त मिसाल तौरु तव्हां वायर त तव्हां रिमूव कोन था करे सघो, तव्हांजे लाइ डेंटिस्ट वञिणो पवंदो। जी जी। तव्हांखे डेंटिस्ट ते त लाज़मी वञिणो आहे, ऐं जॾहिं असांखे पंहिंजी मुस्कुराहट खे सही रखिणो आहे त डेंटिस्ट सां लाज़मी रुजू कयो। ईअं न आहे त असांजूं शादियूं वेझूं आहिनि त असीं वञी क्लीनिंग कराए अचूं, इहो प्रोसेस बि खोड़ सारो हले। असल में ॿी ॻाल्हि हूंदी आहे त पाण वटि माण्हू उहो ई तव्हांखे मूंसां शुरू में ॿुधायो त माण्हू तेसीं ताईं न वेंदो जेसिताईं पेन न थींदो, सूरु न थींदो। जी। जेतिरो तव्हां डिले कंदा ओतिरी तव्हांजी अच्छा डेंटल ट्रीटमेंट इलाही महांगी पवंदी आहे। पाकिस्तान पोइ बि इलाही रीज़नेबल आहे, पर दुनिया में सभिनि खां महांगी ट्रीटमेंट जेको आहे न उहा डेंटिस्ट आहे। डेंटिस्ट जी आहे। ठीकु आहे। मूं वटि कल्ह न टियों ॾींहुं हिकिड़ी पेशेंट आई हुई, मतिलबु असांजी हिते बेसिकली उहा पाकिस्तान जी पेशेंट आहे, पर हाणे उहा रहे थी हुते US में, MBBS डॉक्टर आहे, उते हाणे मूं प्रैक्टिस करे थी। सही। हुन मूं ट्रीटमेंट कयो, वरी फॉलोअप ते आई हुई त उन में जेको हिकिड़ो फॉलोअप हुन हुते करायो त हुनखे नॉर्मल फीस हुन सिर्फ़ु चेकअप जी जेका हुननि चार्ज कया उहो $300 कया, विच इज़ इक्वल टू 1 लाख ओनली फॉर द कंसल्टेशन। ट्रीटमेंट त माना इलाही परे जी ॻाल्हि आहे, त डेंटल ट्रीटमेंट इज़ वेरी कॉस्टली ॿाहिरि। ऐं जेको आहे हा उहा मूं ॻाल्हि पे कई त जेतिरो असां डिले कंदासीं न ओतिरो असांजी कॉस्ट वधंदी। हिकिड़ो तव्हांखे माना ॾंद में को खाधो फासे थो, ॾंद में मामूली सो सुराख आहे, उहो सिंपल हिकिड़े अधु कलाक जे प्रोसीजर में फिलिंग सां सही थी वेंदो। सही। तव्हां उनखे डिले कयो, तव्हांखे लॻो हा खाधो ई त फासे थो, पाणे कढंदी रहंदमि, सही आहे, ईअं न आहे। पोइ छा थींदो, उहो सुराख वधंदो, तव्हांखे अॻियां हली थधो गरम लॻणु शुरू थींदो। अञा डिले कंदव न पोइ तव्हांखे पेन थियणु शुरू थींदो। ठीकु। पेन बि शुरू में हल्को हल्को थींदो, पोइ एतिरो थींदो जो तव्हांखे पेन किलर खाइणी पवंदी। अञा डिले कंदव त पोइ तव्हांखे स्वेलिंग थींदी, पेशेंट कंहिं बि माण्हू खे स्वेलिंग शुरू थी वेंदी। पोइ छा थींदो त ॾंद जेको बची सघियो पियो शुरू में फिलिंग सां, उहो ॾंद बि असांखे कढणो पवंदो, त ओवरऑल उनजी कॉम्प्लिकेशन वधी। ॾंद कढण खां पोइ ॾंद लॻाइण बि जेको आहे उहो इलाही कॉस्टली आहे अॼुकल्ह। जी जी। त जीअं हिकिड़ो मतिलबु इन में आहे त असांजी इहा नेग्लिजेंस हूंदी आहे। कोशिशि कयो 6 महीननि में हिकिड़ो दफ़ो ज़रूरु पंहिंजे डेंटिस्ट खे ॾेखारियो, क़रीबी डेंटिस्ट खे, कंहिं टेक्नीशियन खे न, डेंटिस्ट खे। अॼुकल्ह असीं हमेशह खां ॾिसंदा आया आहियूं, अॼुकल्ह जी त इहा ॻाल्हि न आहे त डेंटिस्ट जा केतिरा नमूना असांखे नज़र अचनि पिया मार्केट्स में, ख़ासि करे असीं सदर साइड हलिया वञूं। जी जी जी। केतिरा डेंटिस्ट वेठा आहिनि, असीं कंहिं ते भरोसो करे सघूं था? कीअं ख़बर पइजे त ही डेंटिस्ट आहिनि या ही न आहिनि, ही टेक्नीशियन आहिनि? बिल्कुलु। अच्छा, अॼुकल्ह ॿुधायां थो न, अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे, त तव्हां डॉक्टर खां पुछा करे सघो था तव्हांजो PMDC नंबर ॿुधायो। सही। ऑनलाइन चेक थी वेंदो तव्हांखां PMDC, चवंदा वाकई PMDC आहे, मतिलबु रजिस्टर्ड आहे या न। ॿी ॻाल्हि त कोशिशि कयो ॾिसो त केॾी हाइजीन मेंटेन थियल आहे। क्लिनिक ते वञो त तव्हांखे अंदाज़ो हुजे त साफ़ु सुथराई मेंटेन आहे या न। उनजो स्टाफ खे मतिलबु स्टाफ ॾिसंदो तव्हांखे, मतिलबु जीअं माना अंदरि किथे तव्हां दाख़िल थींदव कंहिं क्लिनिकल एनवायरनमेंट में, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ही हाइजीनिक आहे या न। ऐं हींअर जॾहिं ईद ते जॾहिं ॻोठु वियोसि त मुंहिंजे घर में हिकु नंढिड़ो उनखे थोरी तकलीफ़ थी, त आउं बराबरि मतिलबु पंहिंजे फादर सां ई गॾु वियुसि उनखे वठी करे MBBS डॉक्टर ते। पर उते जी हाइजीन ॾिसी करे मूंखे अंदाज़ो थियो त माना हिते जी हाइजीन इलाही सुठी न आहे, मतिलबु पोइ हीअ स्टलाइज़ेशन खे कीअं मेंटेन कंदा हूंदा। त जीअं असां किथे वेंदा आहियूं, जीअं कंहिं बि मॉल में वञूं त असांखे ॾिसी करे माना सफ़ाई सुथराई ॾिसी करे अंदाज़ो थी वेंदो आहे त हिते
मतिलबु सभु सही कमु थींदो हूंदो। सही। ईअं ई मतिलबु डेंटिस्ट जे क्लिनिक ते वञो या कंहिं बि क्लिनिक ते वञो त पहिरां ॾिसो सफ़ाई सुथराई सुठी आहे, डेंटिस्ट प्रॉपर PMDC वारो आहे या न, या त ईअं त न आहे को बसि डेंटिस्ट सां गॾु कमु करे ऐं जेको आहे उहो पंहिंजे पाण खे डॉक्टर सम्झणु या कुझु, इहो न आहे। तव्हां स्टेनलाइज़ जी ॻाल्हि कई त इंस्ट्रूमेंट स्टेनलाइज़ लाज़मी हुजणु खपनि। असीं जॾहिं ॾिसूं था त लाइन लॻी पई आहे पेशेंट जी, ऐं हिकिड़े खे डॉक्टर घुराए थो, वरी उहो निकिरी वञे थो, वरी ॿियो ज़ाहिर इंस्ट्रूमेंट जेके बि उहे पिया आहिनि उहे ई यूज़ थींदा, उहे कीअं असां ख़बर पवे त ही हुनजे माउथ में यूज़ न आहिनि थिया या असांजे माउथ में थियनि पिया? उहा ख़बर न, आइडियली हमेशह हर पेशेंट जे लाइ तव्हांखे पाउच वारा इंस्ट्रूमेंट यूज़ करणु खपनि, खुलियल इंस्ट्रूमेंट कॾहिं बि न, अलॻि न, कॾहिं बि न। त इहो जॾहिं बि तव्हां मतिलबु चेकअप कराइणु वञो न त उहो मतिलबु नओं पाउच अचणु खपे। जी बिल्कुलु अचणु खपे, इन जे बग़ैर त यूज़ न थियणु खपे। छो त अगरि जेकॾहिं इंस्ट्रूमेंट खुलियल हूंदा आहिनि त उन में हिते त हर वक़्तु जरासीम या हिते वायरस वग़ैरह माना हिन में हूंदा आहिनि न फिज़ा में, त उहे हुन ते चिपकी वेंदा आहिनि, उहे वरी वात जे अंदरि हलिया वेंदा आहिनि। अच्छा, पहिरियां जे ॿारनि खे एतिरी तकलीफ़ न थींदी हुई, ऐं पहिरियां छा ॿार असांजा माशाल्लाह सां सभु कुझु खाई पी सघंदा हुआ, जीअं असीं ॾिसंदा हुआसीं, अखरोट बि भञी वेंदा हुआ, ऐं असीं पाण बि इहो सभु कुझु कयो। पर हाणे ॾंदनि में तकलीफ़ थियणु ॿारनि जे शुरू थी वई आहे, नंढा नंढा ॿार दांह था कनि। ॿियो इहो आहे त ॿार अगरि आइस्क्रीम न खाईंदा त केरु खाईंदो? सही आहे। चॉकलेट ॿार न खाईंदो त केरु खाईंदो? सही आहे। उन्हनि खां बि असीं नथा रोके सघूं, पोइ छा कजे जो ॿार जो ॾंदु बचे? सही। असां वटि जेके पेशेंट ईंदा आहिनि न त अच्छा मूंखे डायरेक्ट चवंदा आहिनि त हिनखे चयोसि ॿारनि जे बारे में त चॉकलेट इलाही थो खाए, चीज़ इलाही थो खाए, शयूं इलाही थो खाए, ऐं आइस्क्रीम वग़ैरह तव्हां हिनखे मना कयो। ऐं चवंदो बिल्कुलु, जेकॾहिं ईअं कंदासीं त पोइ ॿार छा खाईंदा? जी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु। त ऐं पोइ हुनखे चवंदो तव्हां हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो हुनखे चॉकलेट ॾियो, हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो आइस्क्रीम ॾियो। ऐं अच्छा ॿार हर उन्हनि ॿार जा ॾंद ख़राबु हूंदा आहिनि जेको पाण ब्रश कंदो आहे। सही। रिसर्च जदीद तहक़ीक़ इहा चवे थी त मदर या फादर खे ब्रशिंग जेका आहे ॿारनि जी ख़ुदि करणु खपे टिल द एज ऑफ 8 years। ओके। 8 सालनि ताईं ॿार खे ब्रश पाण ई करणु खपे, मदर या फादर खे। जी। जेकॾहिं तव्हां इंडिपेंडेंट ॿार खे छॾियो त हू सही सां ब्रशिंग न कंदो, ऐं ब्रशिंग न कंदो त पोइ हुन जे ॾंद में कैविटीज़ थींदियूं, ॾंद में कीड़ा लॻंदा, पोइ उहे साॻी तकलीफ़, कुझु खाई पी न सघंदो, ऐं हर वक़्तु माना जेको आहे प्रॉब्लम्स ई रहंदा। त जेकॾहिं माण्हू 2 टाइम पाण ब्रश करे मतिलबु ॿार जो त वधीक सही आहे। ॿी ॻाल्हि त माण्हू छा कंदा आहिनि, तव्हांखे ॿियो जनरल नॉलेज जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो जी। तव्हांखे, मतिलबु सभिनी खे असां छा कंदा आहियूं त सुबुह जॾहिं मतिलबु ब्रश टूथपेस्ट जेको यूज़ कंदा आहियूं न, उहो पूरो ब्रश भरींदा आहियूं, ईअं न हुजणु खपे। ॿारनि जे लाइ जेका साइज़ हूंदी आहे न हिन जी, छा चवंदा आहिनि, टूथपेस्ट जी, उहा हूंदी आहे जेको हुनजी लिटिल फिंगर हूंदी आहे न, जी, उहो नंढी सभिनि खां नंढी फिंगर एतिरो उनखे टूथपेस्ट यूज़ करणु खपे 8 सालनि ताईं। सही। जेके उनखां वॾा ॿार हूंदा आहिनि या मतिलबु असां आहियूं जीअं नॉर्मल माण्हू, उन्हनि खे साइज़ ऑफ पी मटर जो दाणो हूंदो आहे न जेको मटर जो, त उनजी साइज़ जेतिरो यूज़ करणु खपे, ईअं न त पूरो भरे छॾे। जेको कमर्शियल्स में बि ॾेखारींदा आहिनि, असांजो कमर्शियल बि त इलाही दिमाग़ ख़राबु कयो आहे त पेस्ट कहिड़ी यूज़ कयूं, केतिरी यूज़ कयूं क्वांटिटी में। जी। त हाणे हू इन करे जल्दी ॾेखारींदा आहिनि, मतिलबु पूरो भरे ॾेखारींदा आहिनि त हुनजो ख़तमु जल्दी थिए, त मतिलबु डिमांड ऐं सप्लाई वारो चकर आहे न, ख़तमु जल्दी थींदो त वरी ॿियो माण्हू वठंदो, त इन करे जेको आहे मिनिमम यूज़ करिणो हूंदो आहे, घणो यूज़ न आहे करिणो हूंदो। ऐं डॉक्टर एहसन खां मां इहो सुवाल बि ज़रूरु करणु चाहींदमि त कुझु माण्हुनि खे इहा बि ख़बर नाहे, जीअं असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं त असां वटि अवेयरनेस जी घटिताई आहे, ऐं इन ॻाल्हि खे डिनाए नथो करे सघिजे, पर असां वटि इहा बि अवेयरनेस न आहे त ब्रश जो चेंज थियण जो बि टाइम हूंदो आहे, पंहिंजो ब्रश बि चेंज करणु घुरिजे। डॉक्टर साहब, कॾहिं पंहिंजो ब्रश चेंज कजे? सवाल ॾाढो ज़बरदस्त पुछो, मूंखां जेको विसरी वियो ॿुधाए। इहो जेका मतिलबु तव्हां सुठो होमवर्क कयो माशाल्लाह। इहो जेको आहे हमेशह पंहिंजो टूथब्रश जेको आहे 3 महीननि में चेंज करणु खपे। सही। 3 महीननि में लाज़मी पंहिंजो टूथब्रश चेंज कयो। या हिकिड़ी ॿी इंडिकेशन हूंदी आहे, इंडिकेशन माना जॾहिं ब्रश जा जेके ब्रिस्टल्स हूंदा आहिनि जेके, उहे जॾहिं टीयर थियणु शुरू थियनि, माना थोरा ख़राबु थियणु शुरू कनि, त पोइ चेंज करे छॾियो, पोइ उहो भले 2 महीननि में थिए। ऐं उहो वरी ब्रश तव्हां उनखे भञी करे तव्हां गठ विझणी बि करे सघो था, या वरी कंहिं शइ में पॉलिश वग़ैरह में बि यूज़ कंदा आहियो। पाण वटि पाकिस्तान में शयूं रिटायर न थींदियूं आहिनि। नाज़रीन, नंढड़ो ब्रेक था वठूं, केरला न वञो, वरी वापसि था अचूं मॉर्निंग विथ आवाज़ में। हिकु भेरो ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। डॉक्टर एहसन, असीं ॾिसूं पिया अॼुकल्ह जी जनरेशन असांजी माशाल्लाह सां तंबाकू नोशी ॾांहुं वधीक हली वई आहे, ड्रग्स जो इस्तेमालु थी वियो आहे, नसवार हुजे, च्युइंगम हुजे,
कंहिंखे न कंहिंखे का न का आदत आहे ई आहे, इन सां माउथ कैंसर थींदो आहे ऐं माउथ कैंसर वारनि जा ॾंद ओरल कैविटी टोटली ख़राबु हूंदी आहे। छा चवंदा इन बारे में तव्हां? बिल्कुलु, पाकिस्तान में शायदि दुनिया जे 3rd या 4th कंट्री में हाणे मतिलबु लीड करे पियो ओरल कैंसर जे हवाले सां। जेको मिडल ईस्ट पूरो आहे न, जीअं पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, जिथे जिथे ख़ासि तौर ते स्मोकिंग खां अलावा पान ऐं गुटका जेके माण्हू यूज़ कंदा आहिनि न, उहो इलाही ख़तरनाक आहिनि। उन्हनि में उहे माण्हू जेके माना अहिड़ी माण्हुनि जी ख़राबु आदत डेवलप थियल आहे, छा कंदा आहिनि त राति जो पान या मावा बि चवंदा आहिनि उनखे, मावा चवंदा आहिनि न, त उहो मावा राति जो खाईंदा आहिनि, राति जो पूरे राति में पहले हूंदो आहे ऐं सुबुह जो उनखे उहे स्पिट कंदा आहिनि। एॾा माना हू उनजा क्रेज़ी हूंदा आहिनि। इहा इलाही ख़राबु शइ आहे, पान गुटका स्मोकिंग। इवन वरी छा कंदा आहिनि त हू जेकॾहिं कंहिंखे चओ न तव्हां हिनखे छॾे ॾियो, तव्हांजी सिहत लाइ सुठो न आहे, पोइ हू हुनखे छा कंदा आहिनि त हुनखे क्विट करे पोइ वरी नसवार ते शुरू थी वेंदा आहिनि या स्मोकिंग ते शुरू थी वेंदा आहिनि। हिकिड़े कंहिं बि ड्रग जो, कंहिं बि नशे जो अल्टरनेट ॿियो नशो न आहे। ईअं आहे छा? ईअं बिल्कुलु बि न आहे, पर इहा साइकी आहे। साइकी आहे न, त हू माना हू चवंदा आहिनि नसवार का ख़तरनाक ॻाल्हि न आहे, हुन में कुझु न आहे, त ईअं न आहे। सभिनि जो कमु हिकिड़ो ई आहे। पोइ अल्टीमेट छा थींदो आहे, कुझु मतिलबु जेको आहे कुझु सालनि खां पोइ तव्हांजी ओरल कैविटी में चेंजिस अचणु शुरू थींदियूं आहिनि। कहिड़ियूं चेंजिस हूंदियूं आहिनि जेके मतिलबु कैंसर जा मतिलबु जेके साइन एंड सिम्टम्स हूंदा आहिनि। शुरू में छा थींदो आहे त माउथ ओपनिंग जेका आहे न असांजी, नॉर्मली 4 फिंगर्स वञणु खपनि नॉर्मल माण्हू में। अच्छा, वात खोलण में 4 फिंगर वञणु खपनि, 4 न त पोइ 3.5 या 3 घटि आहे, 4 त नॉर्मल वञणु लाज़मी। ठीकु आहे। जेके माण्हू पान गुटका खाईंदा आहिनि त उनजी फिंगर हू चेक करे पिया, मुंहिंजे हू चेक कनि पिया ऐं चवनि पिया मुंहिंजे 5 हली वेंदियूं, मुंहिंजे 4 हली वेंदियूं। टीम मुंहिंजी ईअं ई कंदी आहे जी। 4 फिंगर्स नॉर्मल आहे। जॾहिं तव्हांजी माउथ ओपनिंग कंहिं माण्हू जी जेको पान गुटका खाए थो घटि थियणु शुरू थिए, उनखे मिर्च लॻणु शुरू थियनि, सही बर्निंग सेंसेशन थिए, ऐं ख़ुदा न ख़ास्ता हिकिड़ो को ज़ख़म डेवलप थिए कंहिं बि माण्हू में, चाहे उहो पान गुटका मावा खाए थो या नथो खाए, जी, कंहिं बि माण्हूअ में अहिड़ो ज़ख़म डेवलप थिए जेको 2 हफ़्तनि ताईं मौजूदु आहे ऐं उहो बावजूदु ट्रीटमेंट जे या लोकल ट्रीटमेंट जे, दवाउनि जे, एंटीबायोटिक्स जे ठीकु नथो थिए, लाज़मी पहिरीं फ़ुर्सत में उनखे पंहिंजे प्रॉपर डेंटिस्ट वटि वञो, उनजी बायोप्सी करायो। सही। बायोप्सी खां पोइ असांखे ख़बर पवंदी को बि ज़ख़म या इंडिकेशन आहे दुनिया में, को बि ज़ख़म जेको 2 हफ़्तनि जे अंदरि ट्रीटमेंट माना ठीकु नथो थिए त उहो माना कैंसर जो साइन में अचे थो। सही आहे। पान ऐं गुटके वारनि में इहो चांसिस वधीक हूंदा आहिनि। सही, त जेकॾहिं उन्हनि में को ज़ख़म डेवलप थिए थो ऐं ठीकु नथो थिए त उहो माना मोस्ट लाइकली 90% चांस हूंदो त इहो तव्हांजो ओरल कैंसर में डेवलप थी चुको आहे। असां में इहो हूंदो आहे त शुरू में मतिलबु माण्हू जेको आहे न स्पेशलिस्ट खां न ॾेखारींदा आहिनि, उहो ज़ख़म खे उहो एंटीबायोटिक सां थोरो सो सप्रेस कंदा आहिनि त कंट्रोल थी वञे, थोरो घटि थी वञे। इवन कैंसर, जेकॾहिं कैंसर कंहिंखे डेवलप थी वञे ख़ुदा न ख़ास्ता, मतिलबु इलाही उनजो ट्रीटमेंट इलाही कॉम्प्लिकेटेड हूंदो आहे, पर उन ते बि स्टेजिस वाइज़ हूंदो आहे। जेकॾहिं इनिशियल स्टेज में को पेशेंट अची थो वञे, उनजो सक्सेस रेट इलाही ज़बरदस्त आहे। ठीकु, पर जेकॾहिं माण्हू अची स्टेज 4 में थो, पोइ डॉक्टर ऐं डेंटिस्ट या मैक्सिलोफेशियल सर्जन या को बि मतिलबु सर्जरी तव्हांजी कामयाबु न थींदी। डॉक्टर एहसन साहब, इहो बि हिकिड़ो असीं ॾिठो आहे त कुझु ॿारनि जा या वॾनि जा बि ॾंद हेठां खां खाधल हूंदा आहिनि, मथे उन्हनि जी बेस सही, यानी कि बेस उन्हनि जी ख़राबु ऐं मथे उन्हनि जो जेको टॉप आहे उहो बिल्कुलु सही हूंदो आहे। इहो कहिड़ो फेज़ चवराए थो? छा इहो बि ॾंद जी कमज़ोरी? छो त ॾंद हिकिड़ो एतिरो मज़बूत हिकिड़ो ऑर्गन आहे इंसानी जिस्म जो जेको ॻरंदो ई न आहे, पोइ इहो हेठां जो ॻरण छा हूंदो आहे? अच्छा, अॼुकल्ह जीअं मतिलबु जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि पे कई, अक्सर असांजी जेका जनरेशन्स आहिनि हिन में हाणे थोरा कैल्शियम ऐं वाइटामिन डी ठीकु इलाही कमी थी वई आहे हिननि में। रिसर्च इहा बि चवे थी त हर 4 मां 3 माण्हुनि में कैल्शियम ऐं वाइटामिन डी जी डेफिशिएंसी आहे। ॾंद जेको आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई, असांजी बॉडी जो सभिनि खां हार्डेस्ट टिशू आहे जी। हार्डेस्ट माना माण्हू मरी वेंदो आहे सालनि ताईं, जेको आहे न ॾंद माना उनजो डिज़ॉल्व न थींदो आहे पूरो। ऐं अक्सर जेको तव्हां ॾिठो हूंदो न त को माना फायर में माना को मतिलबु माण्हू या को एरोप्लेन क्रैशिस जे अंदरि जंहिंजी डेड बॉडी मिलंदी आहे, उनजी जेका शनाख़्त थींदी आहे उहा उन ॾंदनि सां ई थींदी आहे तक़रीबन। तव्हां उहो ॾिठो हूंदो जेको डॉक्टर जुनैद जमशेद जो थियो हुयो प्लेन क्रैश, उनजी हुन में जेका शनाख़्त थी वई उहा थ्रू डेंटल ट्रीटमेंट जे रिकॉर्ड जे थ्रू थी वई। त अच्छा, असांजा जेके बोन्स आहिनि, जेके असांजूं हॾियूं आहिनि,
ऐं जेके असांजा ॾंद आहिनि उन में जेके उहो जेके जंहिं शयूं ठहियलु हूंदियूं आहिनि उहे मेजॉरिटी में कैल्शियम ऐं वाइटामिन डी। बिल्कुलु ईअं आहे। पंहिंजी कैल्शियम वाइटामिन डी चेक करायो, जंहिंजा ॾंद माना बिल्कुलु ईअं सड़नि पिया या ख़राबु थियनि पिया, सही आहे, मिठे मतिलबु हालांकि भले सुठे तरीक़े सां ब्रश कंदा, मिठाण में घटि था खाइनि, पोइ बि ॾंद ख़राबु थींदा, वाइटामिन डी जी डिफिशियंसी थी सघे थी, कैल्शियम जी थी सघे थी। ऐं इन ॾे त माण्हू गौर ई नथा कनि त मूं में विटामिन डी जी कमी, हा। छो त असां उस में वेहूं कोन था, उथंदे ई असां भॼूं गाॾी ॾे, ऐं असांखे गाॾी खपे में AC, एसी, हा। ऐं वरी पोइ असीं ऑफिसिस में एसी, ऐं उस असीं वठूं किथे था, बिल्कुलु बिल्कुलु पोइ असांखे इहे सप्लीमेंट वठणा पवंदा आहिनि। सप्लीमेंट पर पाकिस्तान में माशाल्लाह वाइटामिन जी जो ज़बरदस्त सोर्स मौजूदु आहे, तव्हां ॿाहिरि निकिरो तव्हांखे वाइटामिन डी मिली वेंदो। कैल्शियम जे लाइ तव्हां मिल्क वग़ैरह यूज़ कयो, मिल्क बि त माण्हू यूज़ नथा कनि, अॻु में यूज़ कंदा हुआ, हाणे त माना उहो सिस्टम थोरो घटि थी वियो आहे। घटि थी वियो आहे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई ऐं असीं ॻाल्हि करे रहिया हुआसीं त असांजा ॿार जेके आहिनि, मम्मी डैडी ॿार, बर्गर बच्चे जंहिंखे चऊं था असीं कराची में, उहे थी विया आहिनि। ऐं असांजा जेके वॾड़ा आहिनि, असीं एहसन साहब ॾिठो आहे त उहे कॾहिं कॾहिं मिसवाक यूज़ कंदा आहिनि। अॼु ॾींहं ताईं बि असांजे सिंध जे ॿियनि इलाइक़नि में मिसवाक यूज़ कयो थो वञे, इन खां अलावा कोयलो यूज़ कयो थो वञे ॾंदनि जे लाइ, ऐं ब्रश जी जाइ ते लूण सां बि ब्रश कयो थो वञे। इहे सभु फार्मूला हाणे वरी ॿीहर असीं ॾिसूं था क्लिप में स्क्रोलिंग कंदे, जॾहिं ॾिसूं था त तव्हां सजेस्ट कया था वञनि त हाणे तव्हां ही यूज़ कयो, इहो छा यूज़ करणु सही आहे? ॾिसो, हिकिड़ो मिसवाक हुयो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यूज़ कंदा हुआ जी, 5 टाइम, हर वुज़ू खां अॻु में जेको आहे पहिरां मिसवाक कंदा हुआ, पोइ उन खां पोइ वुज़ू कंदा हुआ, ऐं पोइ जंहिंजो अलॻि सां हिकिड़ो माना शरीयत में उनजो सवाबु ऐं माना वधीक जेको उनजी माना फज़ीलत आहे। मिसवाक जी अहमियत माना आहे पंहिंजी जॻह ते, ॾंद साफ़ बि थियनि था, ठीकु आहे, सुठे तरीक़े सां साफ़ थियनि था, माना कंहिं उनजो न आहे। ऐं पंहिंजे पेशेंट खे जेको चवंदो तव्हां मिसवाक कंदा चवंदो तव्हां पंहिंजे उनखे कंटिन्यू कयो, इन में को हू न आहे, पर गॾो गॾु 2 टाइम तव्हां पंहिंजो ब्रश बि कयो, सही आहे। इन खां अलावा जेको तव्हां लूण जी ॻाल्हि कयो था या कोयले जी ॻाल्हि कयो था, ऐं गॾो गॾु छा कंदा उन में माण्हू त लीमू थोरो ऐड कंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं हिकिड़े 2 सोडा बि ऐड कंदा आहिनि। 3-4 शयुनि जो फार्मूलो जेको रील्स ते सोशल मीडिया ते हले थो, उनजो वॾे में वॾो ड्रॉबैक इहो हूंदो आहे त हू माना ॾंद जे सरफेस खे, जेको असांजो इनेमल आहे, जेको वाइट लेयर नज़र अचे थी, उनखे उहो ॾंद असां साफ़ु कंदा, इहा ॻाल्हि न आहे त न थींदा साफ़ु, ॾंद तव्हांखे लॻंदा त हा ॾाढा ज़बरदस्त थी विया, मोतियुनि जहिड़ी थी विया, वाइट थी विया, ठीकु आहे। उनजो ड्रॉबैक हूंदो आहे त हू ॾंद जी जेका अॻी लेयर आहे, जेका मतिलबु परमानेंट आहे, लाइफ लॉन्ग आहे, उहा आहिस्ता आहिस्ता उनखे उहा घिसाई थींदी थी वञे, त उहो माना इलाही ख़राबु शइ आहे। अहिड़ी शइ जेका ॾंदनि जे सरफेस खे घिसाए, जेका पाण शुरू में ॻाल्हि कई त हार्ड टूथ ब्रश यूज़ करिणो ई न आहे, ठीकु, सॉफ्ट करिणो आहे। हार्ड ब्रश बि त ॾंदनि जी सरफेस खे घिसाई कंदो आहे। ईअं ई इहो सभु जेके फार्मूला रील्स हलनि थियूं न, उहे ईअं ई आहिनि, मतिलबु जेको आहे न उन जे हिसाब सां कॾहिं बि जेसिताईं तव्हांजो डेंटिस्ट, तव्हांजो डॉक्टर तव्हांखे न चए तेसीं ताईं अहिड़ी शयूं यूज़ न आहिनि करणो, को घरेलू टोटका यूज़ न आहिनि करणा। इन सां तव्हांजी सिहत ख़राबु थींदी, ॾंदनि जी भली सुठी न थींदी, टेम्पररी तव्हांखे फ़ाइदो मिलंदो, लॉन्ग टर्म जो नुक़सानु थींदो तव्हांखे हुनजो। सही। अच्छा, कुझु अहिड़ा ब्रशिस बि असीं ॾिठा आहिनि जेके अॻियां ॾंदनि जी सफ़ाई त कनि था, पर जेके अंदरां जी ॾंदनि जी सफ़ाई आहे उहा बि कनि था। ऐं केतिरनि माण्हुनि खे डॉक्टर एहसन साहब इहा ख़बर न आहे त जेके अंदरियां असांजा ॾंद आहिनि या असांजी ज़बान आहे उनखे बि ब्रश करिणो आहे। थोरी असां में अवेयरनेस जी शायदि कमी आहे, त इहो ॿुधाईंदा तव्हां त केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो, मूं हींअर हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त ॾंद जो हर सरफेस साफ़ु थियणु खपे, चाहे अंदरां हुजे चाहे ॿाहिरां हुजे, हर सरफेस। जेतिरो फ्रंट सरफेस इम्पॉर्टेंट आहे, एतिरो ई अंदर वारो सरफेस इम्पॉर्टेंट आहे। अच्छा, को स्पेशल टूथब्रश न बि हुजे, तव्हां नॉर्मल टूथब्रश सां पंहिंजी एंगल अहिड़ी रखो जो अंदरां सरफेस साफ़ु थिए, हितां हेठां बि थिए, मथां बि थिए, साइडुनि खां बि थिए, त इहो इम्पॉर्टेंट आहे। प्लस में जेका तव्हां ॻाल्हि कई, पंहिंजो टूथब्रश अहिड़ो वठो जंहिंजे पोयां बैक हिस्से खां ब्रिस्टल्स हूंदा आहिनि ठहियल, जी जी, उहो तव्हांखे टंग खे साफ़ु करण में हेल्प कंदा आहिनि, ज़बान खे साफ़ु करण में हेल्प कंदा आहिनि। स्मेल अक्सर ज़बान साफ़ु न करण जे करे बि थींदी आहे, त जेकॾहिं ज़बान साफ़ु हूंदी त स्मेल बि कोन थींदी, त इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। ऐं मतिलबु इहे बेसिक शयूं जेके बेसिक शयूं आहिनि। ऐं कुझु माण्हुनि जा ॾंद त साफ़ु हूंदा आहिनि, तमामु ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर हिननि जी जेकी जा आहे, हीअ जेकी असांजी मसूड़ियूं आहिनि, इहे ब्लैक छो हूंदियूं आहिनि? इन जी वजह छा आहे? इन जो अगेन इहो रीज़न इहो तव्हांखे ॿुधायां थो त मोस्ट लाइकली अहिड़नि माण्हुनि जा हूंदा आहिनि जंहिंमें स्मोकिंग जा वधीक हूंदा आहिनि। उनखां अलावा जेके अहिड़नि माण्हुनि जो माना जनरली इन खां अलावा नॉर्मल थियनि त मेलानिन हिकिड़ी प्रोटीन हूंदी आहे, उहा वधीक हूंदी आहे, उनजे करे थोरा ब्लैकिश थींदा आहिनि। इन में इन जो हल इहो आहे त तव्हां सिट्रस फ्रूट्स जीअं ऑरेंजिस वग़ैरह आहिनि न,
अहिड़ी शयूं यूज़ कयो, इन सां तव्हांजा हू थोरा पिंकिश ऐं ईअं थी वेंदा, उनजो फ़ाइदो हूंदो। ऐं इन सां वरी असीं नेचुरल जॾहिं शयूं। नेचुरल शयूं ऐं नेचुरल शयूं असीं तमामु घटि खाऊं था। अॼुकल्ह त लेज़र बि अची विया आहिनि, लेज़र बि अची लेज़र विया सां आहिनि। बि जेको जी। डार्क स्टेन्स आहिनि असां साफ़ करे सघूं था। अच्छा, उहो कॉस्टली केतिरा आहिनि? छो त असांखे हिते जे हिसाब सां तव्हां चयो त ॿाहिरि मुल्कनि में उहो असीं पहिरियां बि डेंटिस्ट सां ॻाल्हायोसीं त उहो बि चवनि पिया त ॿाहिरि तव्हां वञी ॾिसो त डेंटिस्ट केतिरी फीस वठनि था ऐं असीं हिते कुझु बि नथा वठूं। ज़ाहिर हिते तव्हांजो प्रोसेस आहे, लेबोरेटरीज़ आहिनि, हुते ॾंद ठहनि था, हर शइ आहे, असांखे ख़बर आहे, पर पोइ बि असांखे कॉस्टली लॻे थो। छो डेंटल ट्रीटमेंट कॉस्टली लॻे थो हिते? जी हिते अञा ताईं बि इलाही कॉस्टली न आहे। हिते शायदि माण्हुनि जी जेका इनकम वाइज़ थोरी मतिलबु अञा ताईं स्टिल घटि आहे, त इन करे आहे। पर ॿाहिरि जे हिसाब सां त असां 1% बि न आहियूं। 1% माना जेको हिते जो 1% उते 100%, एॾो माना फ़र्क़ु आहे हिते। पोइ डॉक्टर एहसन साहब, तव्हां कॾहिं वञणु चाहींदा त मां बि आउट ऑफ कंट्री में वञी पंहिंजी हिकिड़ी क्लिनिक खोलियां ऐं माशाल्लाह सुठी इनकम थिए पई हुते, त उते छो न वञा? न, उहा सही ॻाल्हि आहे, समथिंग न्यू। असल में सही ॻाल्हि ॿुधायां, पाकिस्तान में बिज़नेस जे दुनिया में सभिनि खां बेस्ट जॻह आहे पाकिस्तान बिज़नेस करण जे लाइ। तव्हांखे करणु अचणु खपे बसि। ॿाहिरि तव्हांखे एतिरा टैक्सिस आहिनि, तव्हां कमायो था 40%, तव्हां यूके वञो तव्हांखे 40% तव्हांखे टैक्स में ॾियणा पवंदा। सही, ठीकु आहे। कैनेडा जे अंदरि टैक्स, हा मिडल ईस्ट पोइ बि सही आहे, दुबई साइड न, उते माना माण्हू सोचे सघे थो। पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ॿाहिरि हिकिड़ो सोचे थो त ॿाहिरि वञी सेटअप करे, हिते 10 साल जेको हुन टाइम ॾिनो आहे, सही आहे, जेको माण्हू सोचे त हिते एतिरो कमाए सघां थो, ऑनेस्टली कमाए सघे थो पाकिस्तान जे अंदरि, ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कान्हे एतिरी। तव्हां हिते उनखां वधीक सुठो कमाए सघो था जेकॾहिं तव्हांखे माना मतिलबु अचे थो, पंहिंजो बिज़नेस करणु अचे थो न, त तव्हां सुठो कमाए सघो था। ऐं ईअं न आहे त तव्हां मतिलबु अच्छा त हर माण्हू खे माना एक्स्ट्रा चार्ज कयो, तव्हां नॉर्मल चार्जिस में सुठी ट्रीटमेंट कयो, तव्हांखे मतिलबु पेशेंस ई पेशेंस हूंदा, मतिलबु क्लाइंट्स ई क्लाइंट्स हूंदा, ऐं मतिलबु तव्हांजी बिज़नेस ग्रो कंदो। ऐं आउट ऑफ कंट्री में वञी त वरी ज़ीरो खां स्टार्ट करणु थोरो, हा ईअं करे सघे थो। तव्हां हिते पंहिंजो बिज़नेस स्टेबल कयो, हिकिड़ी ब्रांच हुते खोले छॾियो। पोइ ऐं अहिड़ा माण्हू आहिनि पाकिस्तान में, कुझु माण्हू। पोइ छा सोचियो आहे तव्हां बि करणु चाहियो? मुंहिंजो प्लान आहे। अच्छा, किथे पोइ ॾेखारे ॾींदासीं असां तव्हांखे? मतिलबु प्लान त ख़ैर पूरो माना रिवील न करणु खपे जेसीं ताईं उहो इम्प्लीमेंट न थिए, न त पोइ हुन में रिसर्च या चए जेकॾहिं तव्हां पंहिंजो प्लान माण्हू खे ॿुधाए छॾींदा त पोइ चांसिस घटि हूंदा आहिनि उहो सक्सेसफुल थिए। त मुंहिंजो आहे त मिडल ईस्ट जो इनशाला, साल में 2 सालनि में 5 सालनि में। सही, पर मिडल ईस्ट सां अॼुकल्ह असांजा झगड़ा पियल आहिनि तमामु घणा, उन्हनि असांखां टैक्स बि वापसि वठी छॾियो आहे, ऐं मतिलबु हाणे वीज़ा बि नथा ॾियनि असांखे। मुंहिंजी 2 दफ़ा वीज़ा रिजेक्ट थी आहे। पोइ तव्हां ॻाल्हि करे सघो था त तव्हां केॾे वञण वारा हुया? छो वञूं? सिधो अची वियो त दुबई वञण वारा हा, हुया। उहो ई त बसि हाणे वरी चांस होपफुली त मिली वञे तव्हांखे। न त ॿियूं बि कंट्रीज़ आहिनि जिते खोड़ सारे डॉक्टर्स जी, खोड़ सारे अहिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे जिन खे कमु अचे पियो। असां वटि पाकिस्तान में कमु अचे न अचे माण्हू कमाईंदा आहिनि, पर आउट ऑफ कंट्री कम खे ज़रूरु ॾिसंदी आहे, उन्हनि जी सर्टिफिकेट्स खे ॾिसंदी आहे। पाकिस्तान में ज़्यादातर न जेका पंहिंजी DHA साइड जी कम्युनिटी आहे, डिफेंस वारी, हू ज़्यादातर तव्हांजे एम्बियंस खे ॾिसंदी आहे। मतिलबु तव्हांखे ॾिसंदी आहे त कीअं इंटीरियर कीअं आहे हिते जो, मतिलबु इन्वायरमेंट कीअं आहे। बाक़ी ॿिए पासे त माण्हू कम खे ज़्यादा वधीक ॾिसंदा आहिनि। सही, ऐं कमु सुठो हुजे न हुजे। हा, हिते अॼुकल्ह इवन सोशल मीडिया बि इहा ई असांखे चवंदी आहे, इंस्टाग्राम वग़ैरह, त तव्हां जेको आहे न पंहिंजो इंटीरियर ज़बरदस्तु रखो, भले तव्हांखे कमु बिल्कुलु अचे न अचे ईअं। ऐं अक्सर हिते माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंखे कम जे हिसाब सां मतिलबु एतिरी नॉलेज कोन हूंदी आहे, पर हू पंहिंजे इंटीरियर वग़ैरह स्टोर कनि, पर हू माना अर्न कंदा आहिनि, ईअं न आहे त न कंदा आहिनि। सही। डॉक्टर एहसन साहब, अॼुकल्ह इहो बि अचे पियो त जीअं असीं लिप फिलर करायूं पिया, असीं खोड़ सारियूं ॾिसूं पिया त एस्थेटिक क्लिनिक्स आहिनि ऐं उहे कमु कनि पियूं मुंहं जे हिसाब सां उनखे ख़ूबसूरत ठाहिण जे। छा इन्हनि जो बि इम्पैक्ट असांजे माउथ में ओरल कैविटी ते पइजी सघे थो? ॾिसो, माना ओवरऑल फेशियल प्रोफाइल ते त पइजी सघे थो, पर ॾंदनि ते उनजो को फ़र्क़ु कोन थो पए। त ऐं काफ़ी अॼुकल्ह इवन डेंटल एंड एस्थेटिक क्लिनिक्स हूंदा आहिनि, माना डेंटल क्लिनिक ते ई एस्थेटिक प्रोसीजर थींदा आहिनि, जीअं हाइड्रा फेशियल थींदो आहे, या PRP थींदी आहे, या लिप फिलर्स थींदा आहिनि, या मतिलबु बोटॉक्स थींदो आहे, उहो बि हाणे क्लिनिक्स ते अवेलेबल हूंदा आहिनि तक़रीबन। पर उन ते ओरल कैविटी को फ़र्क़ु न आहे उन्हनि जो। थैंक यू सो मच डॉक्टर एहसन साहब, तव्हां प्रोग्राम में आया। आख़िर में तव्हां मैसेज ज़रूरु वठंदासीं, छा मैसेज ॾींदा? ॾिसो, मैसेज इहो ई आहे, तव्हां पहिरीं ॻाल्हि त थैंक यू तव्हांखे मूंखे इनवाइट कयो, ऐं मतिलबु पंहिंजी जेतिरी मुंहिंजी कोशिशि हुई त अवेयरनेस ॾियां पंहिंजे हिसाब सां। मैसेज सिंपल आहे, पंहिंजे ॾंदनि खे साफ़ु कयो, ॾींहं में 2 टाइम ब्रश कयो, ऐं 2 मिंटनि में ब्रश कयो, गॾोगॾु फ्लॉस कयो। अगरि पॉसिबल हुजे तव्हां इलेक्ट्रिक ब्रश यूज़ कयो, अगरि हुजे त। ऐं 6 महीननि में लाज़मी पंहिंजे डेंटिस्ट खे ॾेखारियो त जीअं तव्हां पंहिंजी ॿियनि बीमारियुनि खां बची सघो। जेकॾहिं तव्हांजी वात जी सिहत सुठी आहे त तव्हांजी ॿी हेल्थ बि सुठी रहंदी। थैंक यू सो मच अगेन डॉक्टर एहसन मुस्तफ़ा साहब, ऐं
उम्मीद आहे त तव्हांखे मज़ो आयो हूंदो ऐं ॿीहर बि असीं तव्हांखे ज़रूरु इनवाइट कंदासीं मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। नाज़रीन, वठंदासीं तव्हां खां इजाज़त। असांजे प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुतो आहे। सबा अबड़ो तव्हां सां ॿीहर मिलंदी मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। तेसि ताईं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, पंहिंजे मुंहं जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।